सिंधी अदबी संगत सिंध पारां हैदराबाद में रामचंद ओर जे विछोड़े ते संदसि यादि में सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे में तर्ज़ती मेड़ाको मुनक़द कयो वियो। कदम वधे निगाह में निशान रहे मां हुजां न हुजां। सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी जनरल अहमद सोलंकी, इदरीस जतोई, औरत जॉइंट सेक्रेटरी गुल बीबी शाह, सतार हुलियो ऐं ॿियनि अॻवाननि ख़िताब कंदे चयो त रामचंद ओर जे विछोड़े दर्द खे महसूस ई करे सघिजे थो। हू त सिंध जो पतंग हो, उन सां ॻारियल हिकु हिकु लम्हो विसारे नथो सघिजे। राम जे विछोड़े जो ज़ख़्म सालनि ताईं झोरींदो रहंदो। गॾिजाणी में सिंधी अदबी संगत सेक्रेटरी जनरल अहमद सोलंकी पारां रामचंद जी शाइरी जो किताब छपाइण जे ऐलान सां गॾु संदसि औलाद जे रोज़गार जे सिलसिले में बि सार संभाल लहण जो बि ऐलान कयो वियो। दोस्तों, सिंधी अदबी संगत मरकज़ जे तरफ़ां काबुई असांजे बिगड़ी शाइर दोस्त मोहतरम रामचंद ओर जी यादि जे हवाले सां जेको दरगती मेड़ाको सिंधी अदबी संगत मरकज़ जे पारां मुनक़िद कयो वियो आहे ऐं असां क़रीब चंद लम्हनि में पंहिंजे प्रोग्राम जी बाक़ाइदा शुरूआति शाह लतीफ़ की ख़ूबसूरत वाई सां करण लाइ वञी रहिया आहियूं। मोहतरम अनूप सोलंकी के पाण अचनि शाह लतीफ़ जी वाई जो आहे। मोहतरम अनूप सोलंकी। सफर हली मुखे चारे ओ व्यो वणझारो ओ हिरे ओ आयल करियां कियां मुझो नीह पलियो न रहे। ओ आयल करियां कियां मुझो नीह पलियो न रहे। अल्लाह सोग हूंदा आहिनि, सोग उन्हनि जा साहब हूंदा आहिनि, हालात हूंदा आहिनि, वरलाप हूंदा आहिनि। सो पहिरियों दफ़ो सिंधी अदबी संगत हिन रवायत खे हथी वठाईंदे रामचंद ओड खे भेटा अर्पण जे लाइ असां सोग जा साज़ ऐं आवाज़ ऐं उन्हनि जा आलाप जेके आहिनि उनजे वसीले रामचंद ओड खे भेटा पेश करण जी शुरूआत करे रहिया आहियूं। इन खां पोइ असांजो ॿियो हिकिड़ो नंढिड़ो सेशन आहे भेटा जो। पोइ आउं गुज़ारिश कंदसि हिन मुनफ़रिद भेटा जे हवाले सां असां वटि मौजूदु आहिनि मोहतरम फ़क़ीर इरशाद ऐं फ़क़ीर गुलाम मुर्तज़ा जेके सिंध जे सोग जे साज़नि आवाज़नि या आलापनि सां मोहतरम रामचंद ओड खे भेटा पेश कंदा।
खंभजी वेंदियूं लूण करे जे निकिता माण्हू राम लकाऊं खंभजी वेंदियूं। दोस्तों अॼोके तक तबियती मेड़ाके में सभिनी कई आयल महिमाननि खे सोग वारे अंदाज़ में सोग वारे माहौल में गुज़ारिश कंदुसि सिंधियत जी संगत के मरकज़ी खज़ानची मोहतरम एडवोकेट सत्तार ओलियो साहब के पाण अचनि आयल महिमाननि जी आज्ञा कनि ऐं रामचंद ओड के मुख़्तसिर भेटा अर्पण। मोहतरम एडवोकेट सत्तार ओलियो खज़ानची सिंधियत जी संगत सिंध। बड़ी मेहरबानी आज़म जी लतीफ़ जी बोली ये धरती अरबी संगत यकीनन असीं सब सोगवार आहियूं। असां तञा मरकज़ी पार्टी मुबारकूं वसूल पे कयूं त असांखे ये दुखदायक ख़बर मिली ऐं उहे मुबारकूं उहे हार गुल उहे जेके असांजे गिच में पवनि पिया उहे असांखे राम जे अक्ष ते पिया। असांजे साथ असांजे कैंपेन में कश्मीर खां कंदकोट खां कारूंदर ताईं गॾु रहियो, असांजे साथ जो साथी रहियो, असां सां उजागा क्या सलाहूं कयूं ॻाल्हियूं कयूं ऐं असांजी जीत में ऐं हीअ जेका मरकज़ी पार्टी वेठी आहे उन जीत में हुनजो किरदारु आहे ऐं हुनजे किरदार खां सवाइ शायदि हीअ जेका मरकज़ी पार्टी आहे उहा खटे न सघे हा। त आउं पंहिंजी जीत राम जे नाले थो कयां। ए राम मुंहिंजी जीत मुंहिंजे पैनल जीत तुंहिंजे कोशिश जे ना तुंहिंजे कावड़नि जे ना अवां सभिनि खे भलीकार चवां थो। असीं सभु हिक ॿिए सां तहज़ियत था कयूं, असीं सभु सोगवार आहियूं, अदबी संगत मरकज़ सोगवार आहे, ईअं ई असीं सभु सोगवार आहियो। अॼु वधीक टाइम बि कोन थो वठां, यकीनन ही जेको आहे तहज़ियत आहे मां लाड़काणे खां आयो आहियां, ईअं ई ॿिया तो सभु किथां किथां कई आहिनि ऐं सभिनि खे हिन तहज़ियत जी गठण मिटण लाइ ऐं भलीकार चवां गठण में हिकु ॿिए जो रुख न चवां जेके बि अल्फाज़ आहिनि तव्हां पाण पर महफ़ूज़ रखो। खे वरी बि चवां थो तव्हां हिते कई आहियो ऐं राम जे तहज़ियत हिकिड़ी उनजी जेका ख़ानदानी जेके उर्स आहिनि वेठा आहिनि ॿिया असांजा उर्स आहियूं। असीं चाहींदासीं त जेके बि शाखूं आहिनि मरकज़ आहे उनजी यादि के उन जनम ॾिण खे हर साल सेलिब्रेट करे राम जे लाइ। ऐं छा चवां हू असांजो हिकु अहिड़ो साथी हो जेको ॾुख सुख में हर वक़्तु असां सां गॾु रहियो। यकीनन इलेक्शन त थी पए पर इलेक्शन खां पोइ जेको माहौल जोड़ियो या हुन जेका तबियत हुई उहा नासाज़ थी पई जंहिंजे करे उहो असांखां मोकिलाए वियो ऐं हू जेका शाइरी कई पए या जेको हुनजी जेका अर्पना हुई उहा बि अज़ियत न की शायदि ख़बर हुई त उहो असांखे विछड़ी वेंदो। तव्हां वधीक टाइम कोन थो वठां। जीअं सिंध जीअं लतीफ़ जी धरती हीअ जेका सार आहे उहा राम जे नाले आहे ऐं राम जे लाइ सभु आहियूं ऐं सभु सोगवार आहियूं। उनजे लाइ उनजे जेको स्वर्ग आहे उन लाइ दुआऊं कयूं। अलाह साईं हुनखे स्वर्ग जी जॻह ॾे। ओड के नज़मिया भेटा पेश कंदा खेनि गुज़ारिश कंदुसि पाण अचनि ऐं रामचंद ओड के भेटा पेश कनि। मोहतरम तालिब अमरो। मुंहिंजे मरण खां पोइ कहाणी लिखिजो कीअं बर्बाद थी मुंहिंजी जवानी लिखिजो मुंहिंजूं अखियूं तरसियूं ॾिसण लाइ हुनजे ज़ारो कतार वियो अखियुनि जो पाणी लिखिजो। यकीनन अॼु असां रामचंद ओड खे साईं खे यादि करे रहिया आहियूं। असांजो तमामु दिली दोस्त हो ऐं तमामु मुख़लिस हो। मौला अली अलैहिस्सलाम जो औलाद को अहिड़ो ज़मानो ईंदो जो इंसान तादाद में घणा हूंदा पर माना इंसान त कंहिं वटि बाक़ी हूंदी। हीउ उहो ई दोस्त हो असांजो जेको इंसाननि जो प्रचार कंदो हो ऐं सादो हो सबाजड़ो हो ऐं हमेशह मुख़लिस हो। एतिरा मुख़लिस दोस्त तमामु घटि था मिलनि। सो ॻाल्हाइण लाइ त तमामु घणो कुझु ॻाल्हाए थो सघिजे। असां ॾाढो ॾुखियारा आहियूं माना ऐं हूअं ई शाइर जी तबियत तमामु जेको आहे सो लज़ीज़ हूंदी आहे अहिड़ी माना हिकिड़ी हूंदी आहे जो सफ़ा सादगी पसंदि हूंदी आहे ऐं ॿिए जे ॾुख खे बर्दाश्त माण्हू न करे सघंदो आहे। ऐं यकीन करियो ॿिए जा कंहिंजा लुड़क ॾिसी वठंदो आहियां रोड ते न मुंहिंजा पंहिंजा लुड़क निकिरी ईंदा आहिनि माना त हो वरी मूंखां पुछंदा यार तुंहिंजो छो लुड़क आया मतिलबु असां जेको आहे न बाबा असां तबियत जा आहियूं असांखे ॾुख दर्द इंसान खे असां छो था शाइरीअ में पेश कयूं। त आउं भेटा तौर पेश कंदुसि जेको आहे सो हमको अपना बना गया वो शख्स हमको अपना बना गया वो शख्स। मुझे गज़ल जूं चंद सिटूं आहिनि। हमको अपना बना गया वो शख्स रूप ऐसा दिखा गया वो शख्स हमारे शहर को रौनक देकर खुद शहर से चला गया वो शख्स याद करके जो रोता है तालब जाम ऐसा पिला गया वो शख्स जाम ऐसा पिला गया वो शख्स। समुंड जे हू जॾहिं किनारे वियो
प्यार में हू जॾहिं पुकारे वियो ॾात जे ॾेह जो हुयो ॾाहो सिंध जी सींद हू संवारे वियो सुखन वर सिंध जो सबाजो को लुड़क अखियनि जा हेल हारे वियो मुंहिंजी यादियुनि में आ हयात सदा मुंहिंजी यादियुनि में आ हयात सदा लाट हिन वाट ते बि ॿारे वियो तालिब तूं विसारे कीअं सघंदे हितड़ा काल्ह जो गुज़ारे वियो हितड़ा काल्ह जो गुज़ारे वियो हिते साथी मोहतरम इमदाद रिंद खे पाण चनी रामचंद ओज खे बेटा पेश कनि मोहतरम कोने ॾोह कातीअ कोने ॾोह गन वढींदड़ हथ में पसियो पर अजीब जी लिचियो वञे लोह आशिकनि अंधो सदा माशूकनि जो स्टेज ते वेठल ऐं साम्हूं वेठल सिंध जा शाइर अदीब दानिश्वर जी सिंध प्यारा दोस्तो अॼु हिकिड़े तमामु भलोड़ इंसान जी यादि में सिंधी अदबी संगत जेको हीउ शानदार प्रोग्राम रखियो आहे ऐं खेसि मर्कज़ खे जस ॾियां थो ऐं मर्कज़ हिकिड़ी तमामु भली शुरूआति 21 फरवरी खां करे छॾी आहे ऐं असांखे उमेदु आहे त सिंधी अदबी संगत इन ई वलवले सां पंहिंजो सफ़र पूरो कंदी दोस्तो सिंधीअ में चवंदा आहिनि त मरण को बि महीनो नाहे ऐं मरण जी का बि मुंद नाहे ज़रूरी नाहे त माण्हूअ जी का उमिरि 100 साल हुजे थोरी उमिरि हुजे पर उहा उसूलनि ते मुबनी हुजे ऐं उहा कंहिं मक़सद ते हुजे त उहा थोरी ज़िंदगी बि ख़ूबसूरत आहे ऐं उहा बिल्कुलु असांजो प्यारो राम हिकिड़नि उसूलनि ते ऐं हिकिड़े मक़सद सां ऐं सिंधी अदबी संगत सां हू लाॻापियलु रहियो ऐं हुन जेको शाइरीअ जो सफ़र कयो उहो बि हुनजो हिकिड़ो मुनफ़रिद सफ़र हो ऐं ॿी ॻाल्हि इहा त हू हिकिड़ो सचो ऐं सादो माण्हू त हो पर हू हिकिड़ो बेडरपो माण्हू हो हुनजो अंदाज़ अहिड़ो हो बक़ौल शाइर त हमसे फ़िरौन के लहजे में न बातें करना हम वो खुद सर हैं जो खुदाओं से झगड़ जाते हैं हू अहिड़ो माण्हू हो हू दिलि जी दुनिया जो माण्हू हो हुन दिलि सां सोचियो दिलि सां ॻाल्हायो ऐं दिलि सां हुन जेके बि फ़ैसिला कया उहे हुनजी दिलि जा हूंदा हुआ हुनखे परवाह न हूंदी त कंहिंखे वणनि था कंहिंखे नथा वणनि हू हिकिड़ो बिल्कुलु मुख़लिस माण्हू हो हिकिड़ो सचो माण्हू हो ऐं असां ख़ुशनसीब आहियूं त हू असांजो दोस्त हो ऐं राम बि एॾो ख़ुशनसीब आहे जो सॼी सिंध जा ॾात धणी हुनजा चाहींदड़ ऐं प्यारु कंदड़ आहिनि असांजूं दुआऊं इहे आहिनि त रब साईं हुनजा दर्जात बुलंद करे ऐं इंशा अल्लाह ताला जेसि ताईं हीअ धरती आहे जेसि ताईं सिंध में सितारा जगमग राम शाख जे काउंसलर मोहतरम अब्दुल रसूल अब्बासी साहब खे पाण चनी रामचंद ओज खे बेटा पेश कनि ॿार वटि यकीन हूंदो आहे वॾो जीअं चवंदो आहे तीअं कंदो आहे घर जा वॾा हिन जा आइडियल हूंदा आहिनि अञा हू कूड़ सिखियो ई न आहे हूंदो खेसि ख़बर ई न आहे हूंदी त को कूड़ नाले बि का शइ थींदी आहे खेसि ख़ौफ़ जी बि ख़बर न आहे हूंदी ऐं कूड़ ख़ौफ़ खां ॻाल्हाइबो आहे ऐं हुनजा ॿिया बि अणगणिया सबब थींदा आहिनि ॿार प्योर ऐं हसास हैरत सां टुटा हूंदो आहे सुवाल पुछंदो वेंदो आहे ऐं यकीन कंदो वेंदो आहे जे सुवालनि जा जवाब सवला सुवाल हू पुछंदो जवाब जे करे सवला मिले त पाण बि सवलो जे जवाब ओला पाण बोलो का बि शइ वरचाइण सां रिपीट करण सां आदत बनबी आहे
इहो निज़ाम आहे ॻाल्हाइण जो, दिमाग़ जो सिस्टम आहे। मां कॾहिं बि मालिकी न आहे छॾींदी। ॿार केॾो बि ॾिंगो हुजे, हू ममता जो हथु न आहे खणंदी। हिन में माफ़ करणु, बर्दाश्त करणु, दरगुज़र करण जी वॾी सघ हूंदी आहे। असांजे ताई माना हिते साथी मोहतरम सतार सुंदर साहिब में पाण अचनि ऐं रामचंद ओर खे भेटा पेश कनि। मोहतरम सतार सुंदर भोराईअ में ॿार कया। मां सम्झां थो त रामचंद पाण सभिनी जो तक़रीबन गॾियल दोस्त हो। मां सिर्फ़ु ॿ ॻाल्हियूं माना हिते रखे। रामचंद अहमद जो तमामु क्लोज़ दोस्त रहियो। पोइ विच में अहमद ऐं राम नाराज़ थी विया। पोइ विच में मूं हिकिड़े दोस्त सां कचहरी पे कई त मूं चयो मूंखे लॻे थो, मूंखे अलाए छो थो लॻे त शायदि मुंहिंजे वञण जो वक़्तु अची वियो आहे। मुंहिंजी दिलि थी चए त जेके रुठल दोस्त आहिनि सभिनी सां परचिजे ऐं उनखे परचाइजे। अदबी संघ जी जेका पोइ इलेक्शन थी उन में जीअं त साईं ताज साहिबु बीहणो कोन हो, पर उहो नूर चाकण जे साम्हूं बीह वियो ऐं असां अमन सोलंकी सां कमिटमेंट कई हुअसूं त असां इलेक्शन में तव्हां सां गॾु हूंदासीं, पर साईं ताज साहिब खे तव्हां राज़ी कजो ज़रूरु, न त असांजे लाइ ॾुखियाई थींदी। थियो ईअं, ताज साहिबु राज़ी न थियो ऐं उहा इलेक्शन थी। सभु दोस्त विया पासे थींदा, मां अकेलो रहियुसि। त अहमद नूर खे चयो त यार सतार खे इजाज़त ॾियोसि, माना कमिटमेंट जे करे फाथो पियो आहे, उहो भले दोस्तनि सां वञी बीहे। उन इलेक्शन में ताज साहिबु खटिया आयो, असांजी दोस्ती वई हली। पोइ हिकिड़ो टाइम गुज़रियो त मूं नूर चाकराणी खे चयो त यार तूं पंहिंजो कोशिशि कर त ख़ालदराज पर असां परे बीठा आहियूं अहमद सॼे मामले खे। पोइ मूं ॾिठो त दोस्तनि हिन मामले खे वधाइण न पियो चाहियो। मूं पाण ई कोशिशि करे बख़्शल जी ख़ालसा तमामु घणी विझड़ाए पई, उनजो ज़ोर हो त यार तूं, मूं ख़ालिद खे पाण फ़ोन कई त ख़ालिद बाबा पाण में दोस्त हूं, जेको थियो त थियो, अॼु खां पोइ ॻाल्हियूं ख़तमु। ऐं मूं राम खे फ़ोन कई, मुंहिंजो राम, मां चाहियां थो त तुंहिंजे अहमद जे विच में जेका नाराज़गी आहे उनखे ख़तमु कजे। ऐं मूंखे उमेदु आहे, छो जो राम तमामु सचो खरो माण्हू, जेको सभिनी दोस्तनि ॻाल्हि कई त जेको अंदरि में हो उहो ॿाहिरि में हो। पोइ राम चयो को मसइलो कोन्हे। मूं अहमद खे जो असां तव्हां वटि अचूं था। पोइ असां खाना बंदोबस्त ते आयासीं राम सां गॾु। मुंहिंजे ख़्याल में राम जो बिरादर हो या को भाइटियो बराल या पुटु को गॾु हुओ हुन सां। ॿियो साईं असगर भट्टी जेको असांजे साईं वेठो आहे, साईं गॾु राम सां। ॿियो साईं असगर भट्टी सां जेका तालुक जी तंद जुड़ी मुंहिंजी, उहा उते असां खाना बंदोबस्त सां अहमद वटि वियासीं। ऐं हिकिड़ी तस्वीर राम जी अहमद जी हिकिड़ी उनखे चुमी थो पाए त मूं चयो त हिकिड़ी तस्वीर अहिड़ी ॿी असां वरी ॾिसूं त उहा साॻी चुमी जेका आहे ते उन कचहरी में मुख़्तसर थो कयां त साईं मोहम्मद ख़ान अबड़ो बि शामिलु थी वियो। ऐं उहा कचहरी तो राम त राम हो न, उहो भले अॻियां बादशाह हुजे उहो पंहिंजी। असां वरी चवंदा आहियूं त जिते वॾड़ा अची वञनि त थोरो कचहरी खे उन में ॻाल्हि थोरी ईअं थी त राम हुनखे माना उहो पंहिंजो मौक़ुफ़ जेको हुजे, बाबा बिल्कुलु साईं अबड़े साहिबु चयो त वाह तूं अदबी संघ जी ठाह में रंडक आहे। हुन चयो त बिल्कुलु हुयुसि, मुंहिंजा इख़्तिलाफ़ उसूली आहे। हू माना ठह पियो चवण वारो माण्हू हो, भले बादशाह हुजे उनखे चई वेंदो। ऐं मूंखे ॾाढी हिकिड़ी ख़ुशी थी आहे त अॼु जे राम ऐं अहमद पाण में नाराज़ हुजनि हा त उहा कैफ़ियत कहिड़ी हुजे हा। उहे दोस्त जेके पाण खां परे बीठा उहे वेझे आया, न रुॻो वेझे आयासीं, पर हिक ॿिए में जेके बि ॻाल्हियूं दिलि में हुयूं उहे सभु गॾियूं गॾु थियासीं। हीउ अॼोको ट्रिब्यूट मां सम्झां थो ही माना ताज़ियत कंहिंसां कजे। असां हिन वक़्तु ताईं इलेक्शन खां पोइ इन मामले ते अहमद सां कचहरी न पिया करे सघूं, ॿियनि दोस्तनि सां न पिया करे सघूं। त हिकिड़ी तकलीफ़, हिकिड़ो ॾुख हुई, सोग पाण सभिनी जो गॾियल सोग आहे।
हू जहिड़े ॾींहुं हुनजी वफ़ात थिए थी उन खां अॻु में 11:30 बजे ऐं हुन जेका आख़िरी कचहरी मुंहिंजे मूंसां तफ़सीली थी त हुन जा ॾुख तमामु घणा इलेक्शन जे हवाले खां चई ॿियूं त ॻाल्हियूं छॾ, जेको इलेक्शन में मूंसां गॾु वेठो मुंहिंजी शाख जो माण्हू उहो वोट ॿिए खे करे फोटो अची मूंखे ॾेखारियो हुई त इलेक्शन जी हुनखे तकलीफ़ घणी हुई। उहो हिकिड़ा मिसाल ॾींदा हुआ त मंसूर खे शिबली गुल आयो त हुन वटि दाह कई त वञ हीअ छा आहे। सो ॻाल्हि हुई मजमूई तौर ते हुनखे अदबी संघ जी इलेक्शन जी बि मामिलो कोन हो, हुनखे वोटनि जो मामिलो कोन हो, हुनखे तकलीफ़ जेका हुई नवाज़ साहब भाड़े मूंसां पियो ताज़त करे, मां नवाज़ साहब भाड़े सां पियो ताज़त कयां। हिन स्टेज ते एके जे प्रोग्राम में मोहतरम नूर चाकराणी ते तक़रीर पे कई, उहा तक़रीर में उहो हलियो वियो ताज साहब जे माना थोरो हिते ॻाल्हाइण में त रामचंद ओॾो पोयां हुतां वेठो उन उते उथी दाव कयो त तूं पंहिंजो प्रोग्राम हला तूं काॾे थो वञी, त हू माना अहिड़ो सचो खरो माण्हू हो। ऐं असांजे तालुक जी तंद जेका आहे उहा राम जी असांजी उहा नज़रियाती फ़िक्री तंद हुई। ऐं सची ॻाल्हि इहा आहे त राम खे तकलीफ़ जेका आहे उहा नज़रियाती फ़िक्री तंद वधीक ॾिनी। तव्हांजी महिरबानी। के भेटा पेश करण जे लाइ असांजे ताईं माना हिते साथी मोहतरम साईं जवाहर नक़वी साहिब खे पाण अचनि ई रामचंद्र खे भेटा पोइ संदुसि तॾे ते पहुतासीं ऐं संदुसि पोयरनि सां ॾुख वंडियोसीं। हक़ीक़त इहा आहे त असां वटि शाइरी ॿिनि क़िस्मनि जी आहे। रामचंद्र जो मूंसां इंट्रोडक्शन हिकिड़े राइटर जो ॿिए राइटर सां हुयो, जीअं त संदसि शाइरीअ जो को किताबु छपिजी न सघियो हो, जंहिंजे करे हुन जे शाइरीअ ते मुफ़सिल ॻाल्हाए सघिजे, पर फेसबुक जे ज़रिए या मुख़्तलिफ़ अख़बारुनि रिसालनि या सिंधी अदबी संगत जे क्लासिस जे ज़रिए जेका संदसि शाइरी ॿुधणु पढ़ण लाइ मिली, उन सिलसिले में मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी राय आहे त असां वटि शाइरी ॿिनि क़िस्मनि जी आहे। हिकिड़ी उहा शाइरी आहे जेका जंहिंखे क्रिएटिव शाइरी चई सघिजे थो, जंहिंखे तख़लीक़ चई सघिजे थो। हिकिड़ी उहा शाइरी आहे जेका कबी आहे, काफ़िया ऐं रदीफ़ मिलाइण उहा बि शाइरी आहे। तोणे जो मां पहिरीं शाइरीअ जे इंट्रोडक्शन जो क़ाइल आहियां ऐं रामचंद्र शाइरीअ जे पहिरें इंट्रोडक्शन जो शाइर हुयो। हुन जी शाइरी ॻाल्हाईंदी हुई त हू शाइर आहे, जेका बि हुन जी शाइरी पढ़ी या जेका ॿुधी। शाइरी उहा आहे जेका शाइर पढ़े ऐं अखियूं ॿिए तरफ़ हुजनि त दिलि ॻाल्हाए त हीअ शाइरी फलाणे शाइर जी आहे। जीअं भिटाई जे शाइरी जे सिलसिले में केर बि ॻाए अखियूं ॿिए तरफ़ हुजनि त दिलि चवंदी त इहो भिटाई जो कलाम ॻायो पियो वञे। अयाज़ जो कलाम बि ईअं ई आहे। ऐं असांजे नौजवान ऐं जदीद शाइरनि में आसी महमूद ज़मीनी साहबु आहे, पंहिंजो जेको आहे सो ही प्यारो रामचंद आहे, या बज़्म रूह रियाण जो असांजो दोस्त उहो आहे वाहिद कांदड़ो साहबु। उन्हनि जी शाइरी जेका मूं पढ़ी ऐं ॿुधी आहे त हीअ असांजो उहो यूथ आहे जंहिंजी शाइरी ॻाल्हाईंदी आहे। ऐं उन ई यूथ में ख़ालिद राजपरी जो बि शामिलु थिए थो, अहमद सोलंगी जो बि शामिलु शुमारु थिए थो। हीअ उहे शाइर आहिनि जिन जेके तुकबंद शाइर न आहिनि। गाड़ी झंडी रेल बीहारे, साई झंडी रेल हलाए, छह पैसा ॿ पायूं, हीअ उहे शाइर न आहिनि। हीअ उहे शाइर आहिनि जिन जी शाइरी रूह महसूसु कंदो आहे, वजूद महसूसु कंदो आहे, अंदरि महसूसु कंदो आहे त हीअ शाइरी आहे। जंहिं शाइरी में माण्हू मदहोश थी वञे। अब जो कुछ ही देर पहले तेरे घर के सामने चाके गिरेबां गुजरा था, उस दीवाने को जालिब जालिब कहते हैं। शाइरी इहा आहे। शाइरी उहा आहे जेका माण्हू में नज़मगी पैदा करे, माण्हू में हुस्न काई पैदा करे, माण्हू में रुमानियत पैदा करे, उहो शाइर आहे। ऐं अहिड़ा शाइर जिन लाइ शेख अयाज़ लिखे थो त उन जे मरी वञण जे 200 सालनि खां पोइ फ़ैसिलो कबो त इहो शाइर कहिड़े लेवल जो। त रामचंद सां ज़ाती तालुक़ वेझो बि रहियो,
गहिरो बि रहियो, पर हुन जी जेका ॿोट सुञाणप आहे उहा हिकु सुठे बहितरीन ऐं पंहिंजो जेको आहे सो संदुष्ट ई जे रिप्रेज़ेंटेटिव शाइर वारी आहे। ऐं इहो यादि रखणु घुरिजे त शाइर कॾहिं बि मरंदा न आहिनि, शाइर कॾहिं बि उन्हनि खे फना न आहे। उहे पंहिंजे शाइरीअ में जीअं हिते शेर लिखियलु आयास जो, जीअं रोअण सां रहनि हा सुपरी, मां नेणे नीर न रोकिया हा, पर वारिया हा घर घोरिया हा, मां सहसी सांग सजाया हा। हाणे इहो तव्हां जिथे पढ़ंदो त महसूसु थींदो त अयाज़ जो कलाम आहे। त अहिड़े नमूने सां मां सिंधियत बि संगत ऐलान कयो आहे त रामचंद्र जी शाइरीअ जो मजमो छपराए हू पधिरो कंदा। मां सिंधियत बि संगत जे मर्कज़ी सेक्रेटरी जनरल ऐं संदुसि सभिनी साथियुनि खे पंहिंजो इन सिलसिले में एप्रिशिएट थो कयां त हुननि 3 ॾींहंनि जे वक़फ़े खां पोइ अॼोको कामयाबु ताज़ियती रेफरेंस कयो आहे ऐं यकीनन हू बासलाहियत आहिनि ऐं हू उनजो किताबु छपराईंदा। पोइ पाण संदसि शाइरीअ जे मुख़्तलिफ़ रुखनि रूपनि ऐं रंगनि ते ॻाल्हाईंदासीं। महिरबानी। लाठी ॿोली जे माना ते चाहे मोहतरम बख्शल बागी खे पाण अचनि ई रामचंद्र खे मनज़ूम भेटा पेश कनि। ओ ओड मिटीअ जा कोड छॾे तूं किवताउनि जी काक, ओ ओड मिटीअ जा कोड छॾे तूं किवताउनि जी काक, हलियो वें कहिड़ी कंधीअ ॾे, कहिड़ी नाव खणी वई तोखे लंगर छोड़े छरते छुलकी, सड़पे फड़कियो सुड़की सुड़की, कहिड़ी नाव खणी वई तोखे लंगर छोड़े छरते छुलकी, सड़पे फड़कियो सुड़की सुड़की, मुर्क मोहब्बत जाओ मांझी, मुर्क मोहब्बत जाओ मांझी, थी वई सांझी सिज लही वियो, हिकिड़ो शाइर दूर कही वियो। मुर्क मोहब्बत जाओ मांझी, थी वई सांझी सिज लही वियो, हिकिड़ो शाइर दूर कही वियो। तुंहिंजी सत सुञिया तो बिन, तुंहिंजी सथ सुञिया तो बिन, तुंहिंजी आस उञिया तो बिन, तोसां वेसा घाती थी वई, तोसां वेस घाती थी वई, छेहूं छेहूं छाती थी वई, तोसां वेस घाती थी वई, छेहूं छेहूं छाती थी वई, तुंहिंजे सीने में थे धड़की, तुंहिंजी दिलि महसूम अयाणी, पत्थर माण्हुनि खाण ॼाणी, तुंहिंजे सीने में थे धड़की, तुंहिंजी दिलि महसूम अयाणी, पत्थर माण्हुनि खाण ॼाणी, खिलंदे खिलंदे टकराई जो ज़रड़ियूं ज़रड़ियूं थी वई आख़िर, खिलंदे खिलंदे टकराई जो ज़रड़ियूं ज़रड़ियूं थी वई आख़िर, पंहिंजाए पिजा कूड़ा भाकुर, पंहिंजाए पिजा कूड़ा भाकुर, जिन बाहुनि हा तोखे पाता, पंहिंजाए पिजा कूड़ा भाकुर, जिन बाहुनि हा तोखे पाता, तोखे तिन हया पे राता, ओड मिटीअ जा कोड मिटीअ जो मुल्ह सुञातो तो, ओड मिटीअ जा कोड मिटीअ जो मुल्ह सुञातो तो, तुंहिंजे मन में किवता कूकी, तुंहिंजे मन में किवता कूकी, तुंहिंजे शाम तसवर जीअ में गूंजे थी गूंजार बुखारी, तुंहिंजे शाम तसवर जीअ में गूंजे थी गूंजार बुखारी, वढ विझे थी जहिड़ी यारी, तूं त अखियुनि खे बूटे दिलि जा, तूं त अखियुनि खे बूटे दिलि जा, द्वार सभई बूटे छॾिया, पंहिंजे अंदरि मंझि सुम्ही पिए, ॿाहिरि सभु गमवार बुखाए, तूं त अखियुनि खे बूटे दिलि जा, द्वार सभई बूटे छॾिया, पंहिंजे अंदरि मंझि सुम्ही पिए, ॿाहिरि सभु गमख्वार दुखायल, अखियूं आलियूं उल्का उल्का, तुंहिंजा संगती सुल्का सुल्का, अखियूं आलियूं उल्का उल्का, तुंहिंजा संगती सुल्का सुल्का, वण वण तुंहिंजी ॻोल्हा ॻोल्हा, पन पन मंझि पुकारा तुंहिंजी, घिटी घिटीअ में तुंहिंजा पेरा, टहक बि तुंहिंजा टिड़ंदा पिया पर, टहक बि तुंहिंजा टिड़ंदा पिया पर, तोखे साम्हूं कीन ॾिसी यर, ॾुखंदासीं पिया मन ई मन में, रहंदे तूं दिलि जे दरपन में। महिरबानी।
मोहतरम अरमान गुल रोड के पाला चंदी रामचंद रोड के बेटा पेश। रामचंद मुझे घर में फर्क हो हू हमेशा असांखे प्यार ऐं मोहबत जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो। हुन सां असांजी एतिरी हुजत हूंदी हुई, वो हमेशा जॾहिं बि मूं वटि टंडो ॾियार ईंदो हो या छो त इन करे ईंदो त हुनजी वॾी न्याणी जेका हुई मुंहिंजे नंढे भाउ जे घर में हूंदी आहे, उहो हमेशा जॾहिं ईंदो त मूंखे ज़रूरु सॾंदो ऐं राति जो पोइ 12 थी वञनि 2 थी वञनि असांजी उहा कचहरी ते हलंदी हुई। उहो असांखे इहो ई ॾींदो हो त असां सां सियासी इख़्तिलाफ़ ज़रूरु हूंदा हुआ। उहो हमेशा जीअं शइ जी ॻाल्हि कंदो ऐं पंहिंजी पीपल्स पार्टी जी ॻाल्हि कंदो, पर असांजा उहे इख़्तिलाफ़ जेसीं ताईं वेठा हूंदा हुआसीं उहे हूंदा हुआ। उनखां जॾहिं निकिरंदा हुआसीं, जॾहिं उथंदा हुआसीं, उहे असांजा इख़्तिलाफ़ हुते ख़तमु थी वेंदा हुआ। उन हमेशा असांखे सच्चाई ऐं मोहबत जो एतिरो त इज़हार कंदो जो असांखे चवंदो तव्हां उन वाट ते हलो ऐं तव्हां वॾा थियो ऐं घर जा वॾा थियो ऐं तव्हांखे हमेशा हक़ ऐं सच जे रस्ते ते हलणु सिखो ऐं तव्हांखे प्यार ऐं मोहबत ॾींदासीं। ऐं मूंखे ॾुख इन ॻाल्हि जो हो त उहे फेसबुक के लीडर जॾहिं तॾहिं ते अहमद आयो, साईं ताजवर आया, मूं उन्हनि सां ज़िक्र कयो जेकॾहिं हुननि जो इख़्तिलाफ़ हो अहमद सां हो या साईं ताज सां हो। हाणे हुननि हिकिड़े नए इशू खे ठाहे छॾियो। ठीकु आहे, हुनखे उहा तकलीफ़ थी, पर उहा ॻाल्हि उन टाइम करण जहिड़ी कोन हुई। ऐं अॼु उहे फेसबुक लीडर आउं हिते कोन थो ॾिसां, ऐं जेकॾहिं हुननि खे एॾो दर्द हुजे हा यकीनन हिते हुजनि हा, हू पंहिंजी सियासत चमकाइण लाइ जेके फेसबुक ते हिन लिखियो, असां माइटनि खे ज़रूरु हुन में तकलीफ़ थी। छो इहे इलेक्शनूं ईंदियूं वेंदियूं आहिनि, इहा का वॾी ॻाल्हि कोन्हे, पर हुन जी जेके तकलीफ़ जेके हुननि असांजे फटनि ते लूणु भुरकिया। ऐं मूं यकीनन रूरल कानून जेको ग्रुप ठाहियो, मूं हुन में आउं वेठो हुउसि, मूं हुन में हुनखे जवाबु ॾिनो, पर हुन मूंखे जवाबु ॾियणु अलाए छो मुनासिबु कोन सम्झो। ऐं जज़्बाती थी वियुसि। मूं चयो आउं रूरल खे, मूं चयो रूरल वरी मूंखे फ़ोन कई त यार तूं माठ करे वेह ऐं तूं जेको करण वारो आहे उनखे करणु ॾीस ऐं उनखे मालिक ॾिसंदो। छा त इहे ॻाल्हियूं जेके आहिनि जेकी ज़िंदगी उहे यादि रहंदियूं आहिनि, उहे विसरी वेंदा आहिनि। महिरबानी। माना के साथी मोहतरम एहसास मीदल के पाणचंद ऐं रामचंद रोड के बेटा पेश कर। ख़त्म हर बात थी वेंदी, सुबुह मां राति थी वेंदी, ख़त्म हर बात थी वेंदी, हयाती आ सिके जहिड़ी कॾहिं ख़ैरात थी वेंदी। जंहिंमहिल अरमान ते वेठो हो ऐं हिते आयो त उन जेकी ॿोली हुई लुड़कनि वारी ॿोली, ऐं सम्झां थो अॼु जेके बि असीं हिते दोस्त वेठा आहियूं, असीं ॻाल्हाइणु चाहियूं था ऐं ॻाल्हाए बि नथा सघूं। कॾहिं कॾहिं जेको दर्द आहे उन दर्द खे बि दर्द थींदो आहे। रामचंद सां मुंहिंजो तालुक़ु तक़रीबन 10-15 सालनि जो हो ऐं मूं हुन में 2-4 शयूं अहिड़ियूं ॾिठियूं। हुन में सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि हूंदी हुई, जंहिंसां बीहंदो त हुन सां बीठो हूंदो। हुन कॾहिं बि इहो न सोचियो त जंहिं शख़्स या जंहिं दोस्त सां बीठो आहियां, अदबी हवाले सां ॻाल्हि कयां पियो, त उनजी पोज़ीशन छा आहे, उहो खटींदो हाराईंदो, पर हुनजी मोहबतुनि जो ऐं हुनजी दोस्तीअ जो जेको मुल्ह हो, आउं सम्झां थो उनजो को बि मुल्ह न आहे। इलाही दोस्तनि तमामु सुठियूं ॻाल्हियूं कयूं। असां जेके कलम कबीले जा माण्हू आहियूं, बुनियादी तौरु सभु हसास आहियूं ऐं रामचंद असांखे एॾो दर्द ॾेई वियो आहे, आउं सम्झां थो इहो तमामु घणो वक़्तु असांखे यादि रहंदो। वक़्तु सभु
दर्द मेटे छॾींदो आहे, पर राम जो दर्द विसारणु ॾाढो ॾुखियो आहे। असां हुते पहुता हुआसीं, जॾहिं हुनखे लहद में लाथोसीं त मुंहिंजी दिलि चयो आउं हेठि लही वञा। आउं ज़िंदगी में सिर्फ़ु 2 भेरा हेठि क़बर में लथो आहियां। हिकिड़ो मुंहिंजो अज़ीज़ हो सफ़ा वेझो हुनजो, ऐं ॿियो रामचंद जी लहद में लथसि त मूंखे महसूसु थियो त राम ओद न हो, पर मुंहिंजे क़बीले जो को सहतो हो, उनखे मूं पंहिंजे हथनि सां हेठि लाथो हुजे। ऐं मूंखे जंहिं महिल हथनि में आयो त इहा शइ महसूसु थी त जिथे मोहबतुनि जूं या मोहबतनि जा मयार ज़िंदा हुजनि, उते कॾहिं बि नफ़रतुनि खे जॻह न आहे मिलंदी। आउं सिर्फ़ु 2-4 ॻाल्हियूं कंदुसि। इलाही दोस्त वेठा आहिनि। रामचंद जे हवाले सां कुझु तजवीज़ूं आहिनि, ख़ासि तौर ते असांजे सेक्रेटरी जनरल मोहतरम अहमद सोलंकी साहब खे। त फेसबुक ते किथे पढ़ियोसीं त हुनजो किताब शायदि कि अदबी बोर्ड वटि पहुतल आहे। साईं ताज खे वधीक ख़बर हूंदी हुनजी, या ईअं मिड़ी या कंहिं लिखी छॾियो। अगरि उहो उते आहे त उतां छपजणु घुरिजे। ऐं ॿियो जेको राम जो मवाद पियल आहे अणछपियल, उहो सिंधी अदबी संगत खे छपाइणु घुरिजे। असां ते पैसो तव्हां रखंदव त असीं ॾियण लाइ तयारु आहियूं, पर राम जो किताब ज़रूरु अचणु घुरिजे। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ऐं ॿी ॻाल्हि इहा त राम जा जेके औलाद आहे, हुन जूं नियाणियूं आहिनि, हिकिड़ी नियाणी मुंहिंजी इंटर में पढ़े थी, उन्हनि जी सहायता कई वञे। उनजे पुटनि लाइ को नौकिरी जो बंदोबस्तु तव्हां करे सघो था त उहो ज़रूरु कजो। ऐं टी ॻाल्हि इहा त ईंदड़ जेको पर्चो आहे सिंधी अदबी संगत जो, उहो राम जे नाले ते अचणु घुरिजे। ऐं राम खे सिर्फ़ु हिकिड़ी पंहिंजे शेर जा 2-4 शेर चई बंद चयाऊं जॻह वठंदुसि त पखियुनि जे पेचरनि पोयां असांजी सोच डोड़े थी। पखियुनि जे पेचरनि पोयां असांजी सोच डोड़े थी। मोहब्बत अहिड़ी शइ आहे हवा ते पेर खोड़े थी। अॻे जे रूह गॾु वासे वरी ॻोल्हिनि था हिक ॿिए खे, उहा ई छिक आहे जा हिते माण्हुनि खे जोड़े थी। महिरबानी। पालचंद ऐं रामचंद ओर खे भेटा पेश कनि। माया सागर ओर। मामा रामचंद ओर जे लाइ के पंहिंजा लफ़्ज़ वीचार वंडियूं। ऐं उनखां पोइ शाह साहिब जो हिकिड़ो शेर आहे त घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहड़, कॾहिं मंझि कोटनि कॾहिं राही ऋण जा। यकीन कयो त ज़िंदगी ते को बि भरोसो न आहे। असांजा ज़ाती या सियासी या अदबी जेके बि इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि, कुझु बि न आहे। सभु कुझु फ़ना आहे। मोहबत सां रहो, प्यार सां रहो, अमुन सां रहो, शांती सां रहो। ख़ुदा जीत ऐं हार ज़िंदगी जो हिसो रहिया आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त इहे जेके आरज़ी इलेक्शनूं आहिनि, इन्हनि पोयां ड्रोड़ूं न कयो। जेकॾहिं मामा रामचंद जे लाइ जेका हिकिड़ी तनक़ीद थी हुई त हू हारजण जे दुख में हुनजी जेका इहे डेथ थी वई आहे, इहे लफ़्ज़ उन टाइम ते ॾाढा मूंखे ॾुखारा पिया लॻा। जॾहिं मां मामा जे घर वञी रही हुअसि, रस्ते में मूं इहा हिकिड़ी पोस्ट भाउ जी पढ़ी, मूंखे ॾाढो ॾुख थियो। शायदि असीं घर जा मेंबर आहियूं, असीं उनजे घर जा भाती आहियूं। असांखे ख़बर आहे त हुन पंहिंजे 2 जवान भाइरनि जो मौत पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे। न सिर्फ़ु इहो, पर 5-6 साल अॻु में हुनजो जवान पुटु आकाश कुमार, जंहिंजी डेथ थी वई, हिकिड़ो एक्सीडेंट थी वियो, हुन अहिड़ा दुख में बर्दाश्त कया। त पोइ अहिड़ा माण्हू कीअं अहिड़ा लफ़्ज़ चवनि था त हू दुख में जेको आहे हिकिड़ी अदबी इलेक्शन हारजण जे करे हुनजी डेथ थी वई आहे। ख़ुदा अहिड़ा लफ़्ज़ न इस्तेमालु कयो। मामा रामचंद जे लाइ मां एतिरो ई चवंदसि त ॾुखनि जे ॾेह मां हिकिड़ो ॾातार हलियो वियो। ॾुखनि जे ॾेह मां हिकिड़ो ॾातार हलियो वियो। खिज़ाऊं कीन हुयूं पर बहार हलियो वियो। सदाईं साथ सच जो ॾिनाई, सदाईं साथ सच जो ॾिनाई, माण्हू मन मोहणो मन ठार हलियो वियो। थैंक यू। तबियती मेड़ाके में रामचंद ओर खे भेटा पेश करण जे लाइ असांजे इंताई मायना इतिफ़ाक़ी मोहतरम इदरीस जतोई साहब खे पाण अचनि ऐं रामचंद ओर खे भेटा पेश कनि। ओॾनि सो डंगर ढिलो मथे, अॼो जो ओॾनि सो डंगर ढिलो मथे, जंबर वेही कन लेखो लाखे जामसी। राम जे पिछोड़े जे मौक़े ते दिलि तमामु घणी ॾुखोयल आहे। उहो असांजो साथी दोस्त प्यारो
टंडो जाम जो ज़िक्र करे वियो असांजो अब्दुल रसूल, ऐं टंडे जाम सां गॾु सकरन जो बि हिकिड़ो तालुक़ु आहे। नूर मोहम्मद सूमरो, मुनीर अहमद बबर, उलानबी सूमरो ऐं राम ख़ुदि उते सकरन में मीर मोहम्मद पीरज़ादे साहिबु वटि घणो वक़्तु ईंदा हुआ। असांजो उहो ई वास्तो हो। मीर मोहम्मद साहिबु हुनजो बि मेंटोर हुयो शाइरी में, ऐं असांजो बि मेंटोर हुयो। रामचंद जो विछोड़ो इन माना में दर्दनाक आहे जो कंहिं शाइर चयो आहे, मौत वहीअ जो थियो, सोभ कवीअ जो थियो, कुंवारी कविता जो ॼण सुहाग लुटियो। राम अञा गुलाब हुयो ऐं उनजी शाइरी अञा टिड़णु शुरू कयो हुअसि। हू अञा असांखे ख़ूबसूरत गीत जे हा, हू असांखे ख़ूबसूरत नज़म जे हा, हू असांखे ख़ूबसूरत गज़ल जे हा, पर हीउ विछोड़ो जेको आहे ओचितो इंसान ते इहो अचे थो, हर इंसान ते अचे थो, ऐं मौत मिणो न आहे। पर हीअं जॾहिं नौजवान पंहिंजी वही माणण खां पोइ ऐं पंहिंजे ख़्वाबनि जी तकमील खां अॻु में वञनि था, बहरहाल ख़्वाब हुनजा ज़िंदा आहिनि। हुन जेके ख़्वाब ॾिठा वतन जी ख़ुशहाली जा, पंहिंजे वतन खे उनखे बहितर बनाइण जा, उहे ख़्वाब सदाईं ज़िंदा रहंदा। मरंदासीं त मिटीअ मां पंहिंजे फुटंदा सुर्ख गुलाब। सो राम न रुगो हुनजे मौत त हुनजो ॾुखोयल आहे, दिलि ईंदो मिणो न आहे, पर राम जेका ज़िंदगी गुज़ारी उहा बि ख़ुदि अहम आहे। राम हिकिड़े अहिड़े नौजवान तख़लीक़कार, हिकिड़े अवाम दोस्त, वतन दोस्त, जमहूरियत दोस्त इंसान जे हिसे सां गुज़ारी, हिकिड़े रोशन ख़्याल ऐं तरक़ी पसंद जे हिसे सां गुज़ारी। इहा असांजे लाइ सभिनी लाइ क़ाबिल तक़लीद आहे। हुनजी शाइरी में उहो पोइ ॻाल्हाइबो, वधीक शाइरी हुनजी छप बि, तफ़सीली गुफ़्तगू हुनजी पोइ थींदी। बहरहाल हुनजी शाइरी जेका आहे उन में जेके तव्हां गज़ल ॿुधो था, जेके फेसबुक ते पढ़ो था उन जूं सिटूं, त उन मां लॻे थो त हिन जी शाइरी में वॾी तख़यल बि हुयो, हुन वटि फ़न बि हुयो, हुनजी शाइरी उॾामी रही हुई। सो ईअं छो थो थिए जो असांखे अॼु ज़रूरत पवे थी त अदबी बोर्ड खे चऊं, या इहे असांजा पंहिंजा इदारा आहिनि, उन्हनि जो बि फ़र्ज़ु आहे, पर असां सिंधी अदबी संगत खे ख़ुदि, असां हेतिरा सिंधी अदबी संगत जा कारकुन आहियूं। हू सिंधी अदबी संगत जो हिकिड़ो मुतहरिक कारकुन हो, सिंधी ॿोली जो, सिंधी अदब जो, सिंधी शाइरी जो हू हिकिड़ो मुतहरिक कारकुन हो। असां अहिड़ो पाण बंदोबस्तु कयूं, असांजी पब्लिकेशन अहिड़ी मज़बूत थिए जो अहिड़ा शाइर जेके पंहिंजी शाइरी नथा छपराए सघनि, उन में टैलेंट आहे त उन वक़्त खां अॻु में उनजी शाइरी अचे। सो मुंहिंजे ख़्याल में हाणे बि अहमद वेठो आहे, ॿिया दोस्त वेठा आहिनि अदबी संगत जा, उहे कोशिशि कनि त उहो जीअं जल्द उनजो किताबु अचे। डिसीज़ कोटा आहे, हुनजी औलाद जो हक़ु आहे। नौकिरी जे दौरान हू पंहिंजे पेशे में पंहिंजी ड्यूटी ॾियणु वियो। राम अहिड़ो बि कोन हो जो ड्यूटी छॾे ॿाहिरि वेठो, जो उन ॾींहुं ड्यूटी ते स्कूल में हुयो, उतां हुनखे जेको हार्ट अटैक थियो। सो राम असांजे लाइ घणो कुझु छॾे वियो आहे। असांखे इहो बि ॿुधायो वियो आहे त इख़्तिलाफ़नि सां गॾु ज़िंदा रहणु सिखो। इख़्तिलाफ़ ऐब न आहे, मुख़्तलिफ़ हुजणु ऐब न आहे, हिक ॿिए सां मुहबत कयो। इख़्तिलाफ़ ही अदबी संगत हिकिड़ो गजल महाज़ आहे, तरक़ी पसंदनि जो, रोशन ख़्यालनि जो, जमहूरियत पसंदनि जो हिकिड़ो गजल फोरम आहे। इन जो गोबंद माली खां नूरदीन सरकी ऐं शेख अयाज़ खां वठी उन्हनि इहो ई ख़्वाबु ॾिठो त इहो गजल महाज़ रहे ऐं हिक ॿिए जे इख़्तिलाफ़नि हूंदे असां अॻिते वधूं। सो इलेक्शन त नंढड़ी शइ आहे, चूंडूं नंढड़ी शइ आहिनि, हिकिड़ो वक़्त जो मरहला आहे। जमहूरी अमल मुंहिंजे ख़्याल में ताजो साहिब जॾहिं सिंधी अदबी संगत खे मुतहरिक कयो, उनखां वठी मुसलसल सिंधी अदबी संगत इन जमहूरी अमल मां गुज़रंदी रही आहे। सो जमहूरी अमल त ऐब न आहे, सो उनखे अञा वधीक मज़बूत कजे, सगारो कजे। वधीक गुफ़्तगू मुंहिंजे ख़्याल में राम जी शाइरी जो जॾहिं किताबु ईंदो या अॻिते हिन मौक़े ते। सो बहरहाल राम जी बसि ॾुख इहो आहे त धरती तोखे मुंहिंजी चुमी अध में रहिजी वई। जे मां उथारे को लाड़ जी हवा में हर रात बदमणी आहे। राम बेज़मीरी जो हर निसाब मेरो आहे, सोच जे किताबनि खे केतिरो घणी आहे। ऐं गुज़ारिश कंदुसि असांजे ताईं माना हिते साथी मोहतरम मोहम्मद खान अबड़ साहिब खे पाण चेन्नई रामचंद ओल खे बेटा पे स्टेज ते वेहण जे बदिरां स्टेज ते हेठि वेहणा, छो त हीअ तर्जती मेरा हुआ राम तां मुंहिंजूं चंद मुलाक़ातूं ज़रूरु आहिनि। जॾहिं अदबी संगत खे खणण जो वक़्तु आयो, उन वक़्त में
राम खे ज़हन में इहो हो त हीउ जेको अमरा आहे सो को सरकारी एजलात अदीबनि खे करायो आहे, छो त राम पंहिंजे ज़ात में हिकिड़ो सचो वतन परस्त ऐं क़ौम परस्त माण्हू हो। हुनखे ख़दशा हुआ त मूंसां बि डिस्कस कयो, मूंसां बि ॻाल्हायो। क़ौम परस्त वर्कर, क़ौम परस्त कारकुन सचो आहे, उन्हनि जा जेके लीडर आहिनि उहे सचा न आहिनि, उहे विकामजी चुका आहिनि। तंहिं करे जेको बि किथां को पंहिंजे क़ौमी तहरीक जी ॻाल्हि थो करे, उनजो वर्कर सचो आहे, उनजो लीडर सचो न आहे। मां हिते स्टेट चवां थो, अॼु पाण खे क़ौम परस्ती सम्झां थो, पर असां GM साहिब खां पोइ टुकरनि में विरहाइजी वियासीं, गुरूअनि में विरहाइजी वियासीं। असांजे हर गुरूअ खे, असांजे हर माण्हू खे पंहिंजी लीडरशिप खपे, पंहिंजो नालो खपे। उन नाले जे वर ते हिन सिंध माण्हू जे, हिन सिंध जा सभु अरमान मथे चढ़ी विया आहिनि। तलख माण्हू पंहिंजे गुफ़्तगू में पंहिंजे नज़रे जो मुहाफ़िज़ो, पंहिंजे गुफ़्तगू में पंहिंजे धरतीअ जो मुहाफ़िज़ो, ऐं इन वटि सां मुंहिंजो सां ॿ चारि गुफ़्तगू निशस्तूं रहियूं। कई ॻाल्हियूं थियूं त राम जी शिकस्त खां पोइ राम खे जीअं अधी चई हुई, ईअं कोन हो। शिकस्त में दोस्तनि जो, शिकस्त में साथियुनि जो, शिकस्त में अॻुवाणनि जो सदमो ॾुख थी सघे थो, पर उनजो मौत सां तालुक़ु कोन्हे को। ऐं अहिड़ी गुफ़्तगू जेकॾहिं हू पाण किथे करे वियो आहे त उनखे असांखे सोचणु खपे त छो कई अथसि। बाक़ी ज़िंदगी ऐं मौत न इलेक्शन जो मोहताज आहे, इहो जे बिल्कुलु ट्रम्प जे साम्हूं हमरा किरी पियो, सदर अमेरिका जो सदर, माना दुनिया जो बादशाह। हिते कई किरी पिया, कई चढ़ी विया, मौत तॾहिं आहे जॾहिं हुनखे लटकायो। बाक़ी शिकस्त ऐं मौत जो पाण में को तालुक़ु कोन्हे। हा, अहिड़े वक़्त में ॾुखायल माण्हू थी सघे थो, मायूस माण्हू थी सघे थो। इन करे मां चवंदो आहियां तवकात ते वधीक तवकात न रखो, न त ॾुखिया थींदो। हिते दोस्तनि ॻाल्हि कई, मां इहो चवंदे मां इजाज़त वठां पंहिंजे सेक्रेटरी जनरल खां त रामचंद्र जो पहिरियों किताबु मां पंहिंजे खट ते छिकिराईंदुसि। तव्हांजो और पंहिंजे लाइ असांजे इंतहाई माना हिते इंजीनियर साथी सिंधियत बि संघ जे अॻूणे सेक्रेटरी जनरल मोहतरम साईं ताज जो साहब खे पाण चने रामचंद्र खे बेटा पेश कयूं। राम जो लोहो लिखण बदिरां असां ॿ ॾींहं अॻु राम जी यादि में गॾिजाणी कोठाई। ही राम जी शाइरीअ ते 3 पना आहिनि। मधुमोखीअ जो मतारनि खां मथे हो, मधुमोखीअ जो मतारनि खां मथे हो, शोक जोभन जो सितारा पी वञे थो। जाग वेड़े जुग हिकिड़े में रखां, पर दर्द दिल जो दर्द सारा पी वञे थो। जिस्म जे तरतीब मां ॿियो जिस्म जुड़ंदो, जिस्म जे तरतीब मां ॿियो जिस्म जुड़ंदो। राम अहिड़ी ख़्याल धारा पी वञे थो। ही असलोब, ही लहजो ऐं ही डिक्शन ग़ज़ल जी शाइरीअ में बिने नऊं अछूतो ऐं मुनफ़रद आहे, जंहिंमें न कंहिंजो तत्ब आहे ऐं न कंहिंजो असर महसूस थिए थो। ही लहजो ऐं हीअ ॿोली सिर्फ़ ई सिर्फ़ रामचंद्र ओॾ जी थी सघे थी जेको नयूं तशबीहूं, नवां इस्तारा ऐं नयूं तरकीबूं तख़लीक़ करण ते कमाल कुदरत रखंदो हो। शोक जोभन जो सितारा पी वञे थो, दर्द दिल जो दर्द सारा पी वञे थो। जिस्म जी तरतीब मां ॿियो जिस्म जुड़ंदो। राम अहिड़ी ख़्याल धारा पी वञे थो। ही फ़िक्र अंगेज़ ख़्याल ऐं ॿोली ग़ज़ल लिखंदड़ हर शाइर कमु आणे नथो सघे। जेकॾहिं शेख अयाज़ राम जा ही ग़ज़ल ऐं राम जे ग़ज़लनि जी ही ॿोली पढ़े हा त हू ज़रूरु खेसि ग़ज़ल जो दानश्वर शाइर सॾे हा। छो त अयाज़ जंहिं गेड़ू वेस ग़ज़ल जो रस्तो घड़ियो हो, उन में ही फ़िक्री गहराई
इस्तारनि जी नुज़रत ऐं ख़्याल जी उॾाम रामचंद ई पैदा करे सघियो हो। चेल्हार जी चंचल हवा मदहोश कर या होश कर, हिन बर्फ़ जहिड़े जिस्म खे ख़ामोश कर या होश कर, हर ख़्वाब जे एवज़ मिली छुड़वाग सोचुनि खे सज़ा, हिन मुंतशिर खे मेड़ तूं आगोश कर या होश कर। ही वर वकड़ रस्ताब ॼण पिया थर मथे नाचूं नचनि। ही ख़्याल ॿुधिजो, ही वर वकड़ रस्ताब ॼण पिया थर मथे नाचूं नचनि, ए नाचणी हिन रात खे गोगोश कर या होश कर। हर ॾोह ॾाहप सां ढके पियो रूह खे रिझाइबो, अहिड़े नंगे दस्तूर खे पापोश कर या होश कर। जदीद गज़ल जो ही रंग, काफ़िए ऐं रज़ीफ़ जो ही आहंग, इस्तारनि ऐं तशबीहुनि जो तुरंग, रवानी ऐं तरनुम जो मुर्दंग, राम ई वॼाए दिलनि खे मसहूर करे सघे थो। राम जेतिरी दोस्तनि जी परवाह कंदो हो, साणुनि प्यार कंदो हो, ॾुठलनि खे परचाइणु चाहींदो हो, साथ खे सहेड़णु ॼाणंदो हो, ओतिरो ई पंहिंजे शाइरीअ जे सहेड़ जे सिलसिले में लापरवाह हो। गज़लनि जी हिकु पूरी बंदी विञाए छॾियईं। संदसि मुंतशिर गज़ल, बेत, वायूं ऐं नज़्म फेसबुक ते मौजूदु आहिनि ऐं हिकु मुख़्तसिर डायरी पुट सुरेंद्र ऐं भाइटे साहिल वटि छॾे वियो आहे। ज़रूरत आहे त राम जी इहा लाफ़ानी शाइरी तुर्त सहेड़िजे, रिसालनि में शाये थियल संदसि तख़लीक़ूं ॻोल्हे हथु कजनि ऐं हमअसर दौर जे हिन मुफ़क्किर ऐं दानिश्वर शाइर जी शाइरीअ खे किताबी सूरत ॾिजे त जीअं सिंधी गज़ल ऐं ॿियनि सनफ़ुनि जे हिन मुनफ़रद शाइर जी रात खां नई सिंध आगाह थिए। दर्सगाहुनि मां पढ़ी दर्द निकितो। तव्हां हिन लहजो, हिन जी ॿोली ऐं लफ़्ज़नि जी ज़रूरत ॾिसो। दर्सगाहुनि मां पढ़ी दर्द निकितो, दीन पंहिंजा धर्मशाला वॾा रख। नेण नेणनि में विसारे हलियो वियो, तूं बदन जा वार आला वॾा रख। आओ हिन तारीख़ तां मेर लायूं, झोक अहिड़ा सभु हवाला वॾा रख। दर्सगाहनि मां दर्द जो पढ़ी निकिरणु, तारीख़ मां तां मेर लाहिणु, झोक जा हवाला वग़ैरह ही तरकीबूं तारीख़ी शऊर जो आला नमूनो आहिनि। आला नमूनो ज़ाहिर कनि था जेको राम वटि मौजूदु हो। गस खे ॾेई गार चढ़ी पियो, गस खे ॾेई गार चढ़े पियो, कारूं झर ते ॿार चढ़े पियो। गज़ल जे हिन बंद में हिकु थरी पारकरी ॿार जो नक्शो केॾो न फितरी चिटियो वियो आहे। कारूं झर जे वर वकड़ ऐं अड़ांगनि रस्तनि खे गार ॾेई हिकु ॿारु कारूं झर ते चढ़े पियो। रामचंद साईं अब्दुल वाहिद आरिसर जो बि दोस्त हो। संदसि लाॾाणे खां पोइ संदसि अकेली न्याणी इंदिरा जो ज़िक्र केॾे न तख़लीक़ी अंदाज़ में करे थो। आरिसर जे इंदिरा सोचियो, बाबल जो इज़हार चढ़े पियो। इंदिरा जे बाबल जे इज़हार सोचुनि जे बुलंदीअ खे राम केॾी न ख़ूबसूरतीअ सां चिटियो आहे। राम जे विछोड़े जो दर्द सहण खां वॾो आहे। 68 सालनि जी ॼमार में रिटायरमेंट खां 2 साल अॻे औलाद ऐं यारनि खां राम जो विछड़नि हिकु सान्हो ऐं अलमियो आहे। हाणे सिर्फ़ु संदसि सारूणियूं सारे सघजनि थियूं ऐं संदसि शाइरी वर्जाए सघिजे थी। अचो त राम खे संदसि गज़ल जे हिननि बंदनि में यादि करियूं। दर्द जे समुंड में पे तरी ज़िंदगी, दर्द जे समुंड में पे तरी ज़िंदगी, हाणे कहलाए ॿीहर बरी ज़िंदगी। इश्क सुकरात ऐं ज़हर खे ओतिजे, मौत ईंदो लड़ी ए चरी ज़िंदगी। नेण नीरा छुरी पियो अचे रंग, नेण नीरा छुरी पियो अचे छुरे पियो अचे रंग सां। नेण नीरा छुरे पियो अचे रंग सां, मूं कचे रंग वांगुरु भरी ज़िंदगी, मूं कचे रंग वांगुरु भरी ज़िंदगी। राम पाए पिरीअ खे सुतो हो सखी,
के घड़ियूं हीर जूं खरी ज़िंदगी। महिरबानी। चंदौर के बेटान जा गुलाब अर्पण जे लाइ फिदियत बि संगत जे मरकज़ी ऑडिटर मोहतरम मुर्तज़ा फुल साहब के पाण अचनि ऐं रामचंदौर के बेटा पेश कनि। आई भाए अलामा ओडरी वेंदो सान सचपच 15 फरवरी ते असां जी इलेक्शन खटी असां उहे ख़ुशियूं पाण में सेलिब्रेट न करे सघियासीं। अञा उन जी शुरूआती मरहलनि में हुयासीं, पर ओचितो असांजो दोस्त रामचंद जी सुबुह सां जीअं ख़बर पई त असां सम्झो त ही दोस्त मज़ाक पिया कनि, मस्ख़री पिया कनि। रामी एतिरो जल्दी असांखां कीअं रुसी वेंदो। असांजो मानव वारो सेक्रेटरी जनरल अहमद सोलंकी, ख़ालिद राजपर, मुंहिंजा महबूब दोस्त फवाद कलवड़, मुनवर हाले पोटरो, असीं सॼी सिंध में जीअं वर्क ते हुयासीं। सच पुछो त असांजी समूरनि कचहरियुनि जो जेको हुस्न हुयो, जेका गुफ़्तगू हुई, उहो राम असां सां सॼी सिंध जे सफ़र में असां सां गॾु हुयो। ऐं राम जूं ॻाल्हियूं यादि करे उन जो मौत जूं ॻाल्हियूं ॿुधी असांजो हां छिजी पियो आहे ऐं असांजा जीउ झुरी पियो आहे। राम एॾो दिलेर माण्हू हो, एॾो मुड़ुसु माण्हू हो, उनखे इहे इलेक्शन वारी हार किथे थी मारे सघे। वॾो मुड़ुसु माण्हू हो, उहो दोस्तनि खे ठाहिण वारो, जंहिंसां टुटंदो त उन लाइ इज़त ऐं एतिराम रखंदो। जॾहिं अदबी संगत टुटी हुई त असां कलाकनि जा कलाक हिक ॿिए सां ॻाल्हियूं कंदा हुआसीं, हिक ॿिए सां कचहरियूं कंदा हुआसीं। हालांकि हू मूंखां सीनियर शाइर हुयो, असां सिखण वारे मरहलनि में आहियूं, पर हुनजो प्यार, हुनजी मुहबत लारेब लम्हनि जहिड़ी आहे। अली साईं जो कोई आहे त जैसी ज़िंदगीअ में रहो, ज़िंदगी ईअं गुज़ारियो जो माण्हू तव्हांजी कचहरीअ जो हुस्न वठण लाइ, तव्हांजी कचहरीअ जो मापो, तव्हांजी कचहरीअ जो हुस्न माणण लाइ, तव्हांजी कचहरीअ लाइ, तव्हांजी मुहबत जे लाइ, तव्हांजी सिक जे लाइ, तव्हांजे भाकुरनि में अचण लाइ उहा आता हुजनि। पर जॾहिं तव्हां दुनिया मां हलिया वञो त उन्हनि जी अखियुनि में अव्हां जे लाइ ॻोढ़ा हुजनि, अव्हां खे उहे सुहिणनि लफ़्ज़नि सां यादि कनि ऐं अव्हां जे लाइ उहे बेचैन ऐं बेक़रार हुजनि। सच पुछो, राम असांजो ॾाढो महबूब दोस्त हो ऐं हू दोस्तनि जी तारीफ़ी ॾाकण खे इस्तेमालु करे जदीद शाइर कोन पढ़ियो, बल्कि हुनजी शाइरीअ में जिद्दत ऐं नुदरत जा सभु रंग ऐं रूप हुया। ऐं हिन वक़्तु मां सम्झां थो रमज़ान जा ॾियारा आहिनि ऐं आख़िरी लम्हा आहिनि ऐं मुंहिंजो ॻाल्हाइणु मुंहिंजे मुअज़िज़ दोस्तनि जे लाइ मुमकिन आहे मुश्किलातूं पैदा करे, ऐं राम जे लाइ अणगढ़ियूं दुआऊं मालिक खां दुआ आहे त हुनखे सरग में जाइ ॾे ऐं हू उते बेहिश्त जे हिंदुरनि में लुॾंदो रहे, सदा सलामत हुजे। अजी गुलबीबी शाह के पाण अचनि रामचंदौर के बेटा पेश कर। जो अल्लाह जे बाबरकत नाले सां जेको निहायती महिरबान ऐं रहम करण वारो आहे। पिंडाल में वेठल तमामु लतू कोन्हे, बसि हिकिड़ी मुलाक़ात हुई जेकी यादि थी वई। साईं रामचंद लाइ चंद लफ़्ज़ दी बेटा तौर पेश करिया थी। ही ज़िक्र दुनिया, ही फ़िक्र दुनिया, ज़िक्र दुनिया, ही फ़िक्र दुनिया, ही दुनिया दुनिया आखिर आए छा। ही ज़िक्र दुनिया, ही फ़िक्र दुनिया, ही दुनिया दुनिया आखिर आए छा। कॾहिं गुल त कॾहिं ग़ुलाम, कॾहिं गुल त कॾहिं ग़ुलाम, हर को करे तो बस वक़्त खे सलाम। ज़िक्र दुनिया, ही फ़िक्र दुनिया, ही दुनिया दुनिया आखिर आए छा।
बसि ॾीए में तेल जेतिरी त कहाणी आहे, बसि ॾीए में तेल जेतिरी त कहाणी आहे, ऐं हवा जे हिकु झोंके सां ख़तमु थियणी पुॼाणी आहे। ही ज़िक्र दुनिया, ही फ़िक्र दुनिया, ही मकर दुनिया, ही दुनिया दुनिया आख़िर आहे छा। रामचंद साईं सां मुंहिंजूं 2 मुलाक़ातूं थियूं आहिनि। हिकिड़ी मुलाक़ात जॾहिं ठटे में असां मुशाइरो कयो हुयो, उन में सभई अदीब शाइर आया हुआ, उते मुलाक़ात थी हुई। ऐं उन खां पोइ हींअर ॿिए दफ़ा मुलाक़ात थी हुई, अहमद सोलंकी सां गॾु बीठो हुयो ॿार। चए पई अहमद सोलंकी चयो मूंखे त तव्हां हुनखे सुञाणो था, मां चयो सुञाणांसि थी। पोइ उन खां पोइ हू मुस्तक़िल सां गॾु हुयो, खिलंदो रहियो, मस्तियूं कंदो रहियो। ऐं मूंखे बार बार मूं पंहिंजी फेसबुक ते बि लिखियो आहे, हीअ ॻाल्हि बि लिखियो आहे, चवंदा आहिनि त मौत बरक आहे, हिकिड़ी कख खे बि ऐकाम कोन्हे जो रब जे हुकुम खां सवाइ या हुन में एतिरी औकात कोन्हे जो हिकिड़ी जुंबिश करे सघे। मौत बरक आहे। अगरि गुलबीबी शाह खे मौत अचनि त बाबा ख़ुशी सही कोन सघी, माई फाटी मरी वई। ॻाल्हियूं मूंखे इलाही अजीब लॻियूं। ऐं त इहो चवंदी हुअसि त पाणी जेको हूंदो आहे न सभिनि लाइ ज़रूरी हूंदो आहे। अगरि पाणी खे गंदलान करण जी कोशिशि कबी त कंहिंजे कम जो न आहे रहंदो। रामचंद मूंखे लास्ट में जॾहिं थिए पियो, चए पियो काउंटिंग थिए पई, हाणे त बसि सीरियस थी। मुंहिंजो यार मुंहिंजी का अना या गैरत थोरी आहे, हारे वियासीं त छा थी पियो, त मुंहिंजी मोहबत आहे। लिटरली ये वर्ड हुआ। लास्ट में मुझे लास्ट वीडियो शेयर कई, एंड ताईं उहो असां सां गॾु हुयो। अदी माया जी ॻाल्हि खां पोइ ये तस्दीक माना कजे थी त इहे ॻाल्हियूं, इहे शयूं, इहे माहौल खे ख़राबु करण जूं कोशिशूं आहिनि। ऐं हथ वधी थी चवां त मोहबतुनि जो जहान जोड़ियो, कंहिंजी औकात ई कोन्हे कंहिंखे किराइण जी। यादि रखिजो, ये तफ़रीक़ा, ये नफ़रतूं, ये माहौल ख़राबु करण जी कोशिशि आहे। रामचंद हुयो, रामचंद आहे, रामचंद जी रहंदी। अगरि रामचंद लाइ कुझु करिणो आहे त उन न्याणी लाइ कुझु कजो, छो जो आऊं बि थी आहियां, मूंखे ख़बर आहे त की न्याणी पंहिंजे पीउ खां सवाइ कीअं गुज़ारो कंदी। अगरि सुठा दोस्त आहियो त हमेशह निभाइजो। सिंधी अदबी संगत हिकिड़ो इदारो आहे, प्राइवेट आहे या लॉजिकली या अनलॉजिकली, मयारू करणु सही ॻाल्हि आहे, पर निभाइण बि सिखो। अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, ऐं तव्हां सभिनी खे अमन ऐं प्यार ऐं मोहबत जी जेको आहे सो सॾु ॾियां थी। इंशाल्लाह गॾिजी सजी अॻियां वधंदासीं। पाण चेन्नई रामचंद ओज के बेटा पेश कर। कुंजरा आंबा रसदार सुआ, घर मोरा बन कुंजरा आंबा रसदार सुआ, सैन कोचन जन्म भूम विसर से मुआ। घर मोरा जेके मोर आहिनि उन्हनि खे जबल न विसरंदा आहिनि। बन कुंजरा जेके हाथी उन्हनि खे बनवास न विसरंदा आहिनि, बन न विसरंदा आहिनि। घर मोरा बन कुंजरा आंबा रसदार सुआ, ऐं जेके अंब जा वण हूंदा आहिनि उहे तोता विसारे न सघंदा आहिनि। सैण कोचन जनम भूम, ऐं दोस्तनि जा ॾुखिया वेण दोस्त जेके उहे विसारे न सघंदा आहिनि। जनम भूमि इहे बि माण्हू मरण खां पोइ विसरंदी न आहे, ऐं राम जहिड़ा माण्हू मरंदा न आहिनि। ऐं घन घोर टकोर से मोर छुपे नहीं, तुरी छुपे नहीं, भाग उठाया रणभूमि में रजपूत छुपे नहीं, दातार छुपे नहीं, घर मंगत आया। ऐं मूंखे ख़बर न आहे त छो इहा सिंध, उहा सिंध किथे आहे जंहिं सिंध जे लाइ माण्हू फ़ख्र सां चवंदो त इहो सिंध जो रजपूत आहे। राजपूत जंहिंजी माना राजा जो पुटु न, पर रजपूत माना रज माना मिट्टी वारी, ऐं पूत माना पुटु, जॾहिं वारीअ जो पुटु, सन ऑफ सॉइल। छा सन ऑफ सॉइल हिकिड़े ताने तुनके सां मरी वेंदा आहिनि छा उहे अदबी संघ जे इलेक्शन ते ईअं मायूस थी पवंदा आहिनि छा? जंहिं पंहिंजो पुट जो नालो विजय कुमार रखियो हुजे, उहो सदाईं विजय हूंदो आहे, सदाईं जीत में हूंदो आहे, पर उहा ॿी ॻाल्हि हूंदी आहे त हर राम जे नसीब में बनवास हूंदो आहे। तव्हां तस्वर करियो, अॼु खां हज़ारे साल अॻु में जॾहिं राम अयोध्या जी नगरीअ में हिकिड़े राम खे
हिकिड़े दशरथ जे पुट खे दशरथ पंहिंजे पुट खे राज तिलक लॻाए रहियो ऐं अचानक हिकिड़ो फ़ैसिलो थिए थो त न राम बनवास वेंदो ऐं भरत राजाई कंदो। उन राम हिकिड़े लोणे में हिकिड़ो सर न विधो, ईअं पोइ मुड़ी न निहारियो त को आऊं तख़्त ऐं ताज छॾे रहियो आहियां। हुन इहो ॾिसी रहियो त आऊं पंहिंजे पीउ जी फरमान बरदारी करे रहियो आहियां, पंहिंजे राज में नई रीत पैदा करे रहियो आहियां त हर रुगुकल की रीत चली आई, पिराण जाए प्राण न जाइए। ऐं रुगुकल जेको आहे उनजे ख़ानदान जी रवायत रही आहे त वचन वाइदो टुटंदो न आहे, भले साह निकिरी वञे। आऊं राम खे सुञाणा, उहो राम हो जेको आमन सोलंकी सां गॾु चेलार आयो, जंहिं लिखियो जॾहिं आऊं मुश्किल कुझु हालतनि में हूंदो हुउसि तॾहिं हुन मुंहिंजे लाइ लिखियो त ए चेलार जी चंचल हवा मदहोश कर या होश कर, आऊं तो राम मुंहिंजे लाइ तूं आमन सोलंकी वांगुरु ही ऐं मुंहिंजे लाइ ख़ुशनसीबी आहे त आऊं आमद सोलंकीअ सां गॾु आमद जो जॉइंट सेक्रेटरी आहियां, जेको आमद अॼोकी सिंधी शाइरीअ जो तमामु ख़ूबसूरत शाइर आहे, जंहिंखे शाइर अहिड़े शाइर सां सॾे सघे थो। ऐं जंहिंजो हिकिड़ो मशहूरु नज़म में मूं पुकारियो तूं किथे आ, तो चयो चेलार में, राति राणा सर मथां चंड जो शीशो भॻो। ही आमद हुजे या राम हुजे, उहे ॿई मुंहिंजे राणासर जो हिसो रहिया आहिनि। ऐं जेको राणासर आहे तो रोज़ ई राणासर आहे। राणासर चेला जो हिकिड़ो तला आहे, तार सूकर पत्थर भयो हस कईन जा, पिछली प्रीत रह करण ऐं चुन चुन पत्थर खा। तला सुकी वियो, ताल सूकर पत्थर भयो, तला सुकी वियो, पत्थर थी वियो, ख़ुश्क थी वियो, पर हस केॾांहुं नथो वञे। उहो जेको हंज वेठो आहे उहो केॾांहुं नथो वञे। पोयां जेका प्रीत आहे उन प्रीत जे लाइ पत्थर चुंडे चुंडे खाए सघे थो ऐं खाए थो ऐं जीए थो। इहा नंढड़ियूं नंढड़ियूं शयूं आहिनि। जेकॾहिं हिन इलेक्शन में मूंखां बार बार किन पुछियो पियो त भारू कीअं थींदो, मूं चयो अदा जेकॾहिं आउं खटे आयुसि त बि भारू हूंदुसि, जेकॾहिं हाराए वियसि त बि भारू हूंदुसि। ऐं उनजे करे न खटण खां अॻु में मां इहो ई भारू हुउसि, जेको इहे ई शेर ढाटकी जा दुआ पढ़ंदो हुउसि, उहो ई जेको अयाज़ या वेड़े वया वास मूंखे महबूबनि जा आंदा मन में आस ख़ज़ाना ख़ुशबू जा, ऐं अयाज़ उन बैतनि खे पढ़ंदड़ हूंदो हुउसि। ऐं पंहिंजी उहा शाइरी जेका मुर्कन माला जी शाइरी आहे ऐं जेका शाइरी आस नाराज़ खां अॻिते जी शाइरी आहे उहो पढ़ंदड़ हुउसि। छा राम ईअं मायूस थींदा आहिनि छा? राम त घस ॾेई वेंदा आहिनि, राम त ॿुधाए वेंदा आहिनि त लक्ष्मण तुंहिंजो कर्म छा आहे, तुंहिंजो धर्म छा आहे। राम ॿुधाए वेंदा आहिनि त भरत तोखे हयाती कीअं गुज़ारणी आहे। राम ॿुधाए वेंदा आहिनि त सीता तोखे मूंसां गॾु कीअं हलणो आहे। राम त ॿुधाए वेंदा आहिनि धरती तुंहिंजी आरती कीअं उतारींदी आहे। ऐं राम खे झुकी सलाम थो कयां जंहिंजी नियाणी नालो आरती आहे। ही अजीब सिंध जेका ताननि ऐं तुनकनि जी सिंध आहे, जेका फेसबुकनि जी सिंध आहे। लिखी छॾियो राम जे लाइ, ऐं अॼु इहा ॻाल्हि करण लाइ तयारु आहियां। अदा राम ऐं इक़रार करण लाइ तयारु आहियां, राम मुंहिंजे लाइ तहरीक हलाई, मुंहिंजे लाइ फेसबुक ते लिखियो ते चेला जी चंचल हवा का होश कर, मदहोश कर या होश कर। पर आउं मञा थो, इक़रार कयां थो, राम तुंहिंजे लाइ हिकिड़ी पोस्ट लिखी न सघियसि, ऐं ताज खां तुंहिंजे लाइ वोट घुरी न सघियसि, ऐं अब्बासी साहिब खां वोट न घुरे सघियसि। छा ॾोह थी पियो? असीं मञण लाइ तयारु आहियूं, अदा असांखां ग़लतियूं थी वियूं ऐं इहे ग़लतियूं असीं मञण लाइ तयारु आहियूं। इन में को हर्ज कोन्हे, ॾोह कोन्हे। हीअ त उहो काफ़िलो आहे जेका उहा सिंध आहे। ऐं इक़रार मूंखे इहो एज़ाज़ हासिलु आहे हिन बाडीअ में, हिन असांजे वधि खां वधि मुंहिंजा वोट हुआ। पर आऊं उन अदबी संगत जी मूंखे माफ़ु कजो, आऊं थरियो आहियां, निज निबार माण्हू आहियां, मूंखां मुनाफ़िकी न थींदी आहे। ऐं उनजे करे आऊं इहा ॻाल्हि चवण लाइ तयारु आहे। जॾहिं अदबी ही मुंहिंजा दोस्त सभु वर्कनि ते विया हुआ, मुख़्तलिफ़ हंधनि ते विया हुआ, ऐं फ़क़ीर माण्हू जंहिंजे खीसे में भाड़े चेलार खां हैदराबाद पहुचण वारो भाड़ो बि मस कॾहिं कॾहिं हूंदो आहे, उहो माण्हू सॼी सिंध किथे थो लताड़े सघे। ऐं जंहिं मूंखे अदबी संघ जे शाखनि में मूंखे अहिड़ा सेक्रेटरियुनि सां ॻाल्हि थी, जिन सेक्रेटरियुनि सां हिकिड़े सां मूं ॻाल्हायो, मूं चयो अदा असांजे हिन सथ फ़क़ीराणे सथ में आमद सोलंकी सेक्रेटरी जनरल ते आहे, ऐं जॉइंट सेक्रेटरी ते आहियां। त मूंखे चई इहो भला ॿुधायो सेक्रेटरी जनरल ते आमद, सदर ते केरु आहे? असां कहिड़ी अदबी संगत? हा मञूं था कमियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, असीं यकीन कयूं था त असां जेका अदबी संगत जे हिन शाखनि जो सां गॾु दोस्तनि सां गॾु बीहंदासीं। ऐं इहो सतार सुंदर
राम सां कीअं बेफ़ाई करे थो सघे। ही नज़रियाती इख़्तिलाफ़ हूंदा आहिनि, कबा आहिनि, कॾहिं वोट ॾिबो आहे, कॾहिं कोन ॾिबो आहे, कॾहिं ही ताज जो मुंहिंजे लाइ ताईं मौसम रहियो आहे। ताज तस्वर करे सघो था ताज लाइ भारू ख़िलाफ़ु ॻाल्हायो हुजे। हा, मूं ॻाल्हायो हिकिड़ो दफ़ा, ही ताज वेठो आहे। 2009 में हिकिड़ो प्रोग्राम थियो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे पारां। मूं ताज ते चयो त मुंहिंजो ताज उन ताज वास्कोट इहो इन क़िस्म जो को सूट बूट पाए आयो। मुंहिंजो सूट बूट पाए ईंदड़ सेक्रेटरी खे खां वधीक आऊं त मजीद कीरीअ जे ताज खे सुञाणा जेको असांजो ताज आहे। सो इंसान आहे, कमियूं थींदियूं, कोताहियूं थींदियूं माण्हू खां। ही आमद असां जेके जॾहिं वेठा हुआसीं, जिते वेठा हुआसीं, असीं अदा असांखां राम न विसरंदो। राम कॾहिं विसरंदो ऐं कीअं विसरंदो? जेके धरती जा राम हूंदा आहिनि विसरंदा न आहिनि, उहे तारीख़ जा राम हूंदा आहिनि। हीअ जेका असांजी शाइरी आहे, जेका शाइरी, हिकिड़ी शाइरी आहे ढगी चरे पई बती भरे पई, ॿी शाइरी आहे जेका हिन राम जी शाइरी आहे। उहा शाइरी जेका साईं नक़वी साहिबु वेठो ऐं ॻाल्हायो पियो, ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हायो पियो त शाइरी जा क़िस्म। बाबा शाइरी थींदी छिरक जो नालो आहे, जेका माण्हू ॿुधे छिरक निकिरे। वाह, शाइरी लाइ हथ सां ताड़ियूं वॼराइबूं कोन्हनि, चइबो कोन ताड़ियूं वॼरायो। शाइरी लाइ बेधड़क दिलि धड़की पए, शाइरी लाइ रूह धड़की पए, ऐं जेको रूह धड़कंदो आहे उहा शाइरी हूंदी आहे। बाक़ाया त इहे सुगड़ पाई हूंदी आहे। ऐं असांजा त वर्क, मूंखे कंहिं दोस्त चयो त तुंहिंजो वर्क कोन थो करे। मूं चयो त मुंहिंजे लाइ वर्क त भिटाई करे वियो। देसी सैण कजनि, परदेसी कहिड़ा करी। सो असीं देसी माण्हू आहियूं, असीं धरती जा माण्हू आहियूं। राम इन धरती जो पुटु ऐं राम मरंदो न आहे। ऐं राम त ओड मिटी जा कोड, ओड त भिटाई जी शाइरी जा किरदार आहिनि। छा भिटाई जी शाइरी जो किरदारु मरी सघे थो छा? अयाज़ जी शाइरी जो किरदारु मरे सघे थो छा? अहमद जी शाइरी जो किरदारु मरे सघे थो? ऐं सिंध जे उन ख़ुशनसीब नौजवाननि में आहियां जंहिंखे मुंहिंजे न रुगो पाण शाइरी कई, पर मुख़्ते दोस्तनि शाइरी कई आहे। हीअ अहमद वेठो आहे, जंहिं अहमद बेअख़्तियार चयो ऐं अॼु बि मुंहिंजे लाइ बेअख़्तियार शहर हूंदो आहे त मूं पुकारियो तूं किथे अच, तो चयो चेलार में। हीअ मुर्ज़ा फुल वेठो आहे, जंहिंजी हिकिड़ी ख़ूबसूरत वाई आहे भू भारूअ जे भाकर में राणासर ते ईंदी। उहा ऐं राम असांजे रूह जो राणासर में रहंदड़ माण्हू आहे। जॾहिं बसकारा वरंदा राम यादि ईंदो, चेला जी चंचल हवा यादि ईंदी, ऐं राम असांजे रूह में वसंदो। ऐं राम जे लाइ छा ॻाल्हाइजे, कीअं ॻाल्हाइजे? कॾहिं कॾहिं लफ़्ज़ खुटी पवंदा आहिनि, माण्हू वटि लफ़्ज़ न हूंदा आहिनि। ऐं माण्हू जेको लफ़्ज़नि जो वणझार हूंदो आहे, जेको असीं जेके उहे माण्हू जेके चंड सां मिटी ऐं महबूबनि जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं, असां उहे माण्हू बि चंड खे चवंदा आहियूं कुझु लफ़्ज़ उधारा ॾे। काश ही प्रोग्राम असांजो ओपन कंहिं इन क़िस्म जे माहौल में हुजे ऐं असीं चंड ॾे निहारे चऊं हा त राम, ए चंड असांजे राम जी कहाणी ॿुधाओ, राम किथे आहे। सो राम असांजे रूह में अॼु बि ताज जे अखियुनि में लुड़क आहिनि। छा सिंध जा उहे नौजवान ताज जे अखियुनि में लुड़कनि खे ॾिसी सघनि था? छा अहमद सोलंकीअ जे अखियुनि जे लुड़कनि खे ॾिसी सघनि था? छा फवाद कलवड़ जे हुन कलम खे ॾिसी सघनि था? ही शाइरी इख़्तिलाफ़ इहे थींदा रहंदा आहिनि। थी सघे थो ताज मूंखे वोट ॾिनो हुजे, अव्हांखे पूरी यकीन आहे ताज मूंखे वोट ॾिनो हूंदो, थी सघे ॾिनो हुजे। थी सघे थो ताज खे मूंखां वधीक ॿियो सुठो नज़र आयो हुजे, बहितर आयो हुजे। ही अदबी संगत में हिकिड़ा कलाकार आहिनि, ॿियो क्लार्क आहिनि। ऐं जेके कलाकार हुआ असां सां गॾु हुआ, जेके क्लार्क हुआ किथे बि हुआ। ऐं असीं नथा चऊं हाणे असीं हिन वक़्तु हिन जॻह ते मौजूदु आहियूं। भारू हिन जॻह ते चवे थो त क्लार्क बि असांजो आहे, कलाकार बि असांजो आहे, एहसास मीरल बि असांजो आहे, त अहमद सोलंकी बि असांजो आहे। ऐं मूंखे हिकिड़े माण्हू लिखियो त ही जेका अदबी संघ इलेक्शन हुई हुन में को हिडन इताद हुआ, को अलाए कीअं इताद हुआ। बाबा हिडन विडन छा जा? ही पंहिंजो साम्हूं वेठो आहे तव्हांजे कोस्तान जो करचात जो, उहो अयाज़ नज़म जो हिसो रहियो आहे। जी मूंखे ख़बर न आहे असांजे दोस्तनि मां घणनि अयाज़ जो नज़म खे पढ़ियो आहे, जेको करचात नज़म आहे। हीअ असांजो मूसो वेठो आहे। हीअ मूसो मूंखे अॼु बि ईअं वेझो आहे जीअं मुर्तज़ा फुल आहे। छा आउं मूसे सां गॾु न वियां? छा आउं त ताज जो सां गॾु हिते वेहण जे बदिरां मूसे सां गॾु वेहण लाइ हलियो वियुसि? हू त कोस्तान जो आहे, कोस्तान जा माण्हू, असीं थर जा माण्हू त उञारिया आहियूं। असांजे अज़ाबनि जूं कहाणियूं अवी लिखी बि नथा सघूं। असीं त सिंध सां उन हालतुनि में बीठा आहियूं जॾहिं असांजो सिंधू नदी जो पाणी बि असां वटि थर में नथो थो पहुचे। पर उन सां गॾु ही कल्ह
ॿोलियुनि जो आलमी ॾियारो असां ढाटकीअ खे अॼु बि पंहिंजो सिंधी ॿोलीअ जो लहजो चयो आहे त हुनजो ढाटकी सिंध पंहिंजे रूह में हिकिड़ी मुकमल ॿोली बि आहे। ऐं हीअ जेके दुआ आहिनि जेके उन में हिकिड़ो दुआ आहे वागो वागो कर रही वागो न पाए मास अखिए काजल छोड़ियो इहो न छोड़े आस। ऐं हीअ जेको असांजो राम हो उहो असांजो राम गुल बीबी बसि ॻाल्हियूं पोइ कबियूं आहिनि ऐं राम ते ॻाल्हाइण सां रूह सां ॻाल्हाइबो आहे, रूह सां सलाम कबो आहे। ऐं राम खे ॿुधण लाइ राम जी शाइरीअ लाइ बि असांखे कंहिं मुतालजे असीं ॾिढ ॿकरी विकिणी बि राम जी शाइरी छपराईंदासीं। असीं थरिया आहियूं, असां ॾिढ ॿकरियूं बि आहिनि त मूसे वटि ॾिढ ॿकरियूं हूंदियूं, अहमद वटि बि आहिनि। असीं इन में कंहिं मुतालबे जी असांखे ज़रूरत कोन्हे को। असीं इहो मुतालबो करियूं था त जेका स्कूल जंहिंमें राम पढ़ाईंदो उन स्कूल जो नालो रामचंद ओल्ड स्कूल कयो वञे। असीं मुतालबो था करियूं त अदबी संगत जो के साईं अहमद जी इजाज़त सां त राम जे नियाण जी तइलीमी ख़र्च सिंधी पंहिंजो जेका उहा सिंध हुकूमत जे तरफ़ां थी आहे इनखे मुकमल तालीम मिलणु घुरिजे। ऐं राम जी जेका घरवारी अमा आहे असांजी भाभी आहे उनखे नौकिरी ॾिनी वञे ऐं राम जे पुटनि खे नौकिरी मिलणु घुरिजे। ऐं जेकॾहिं न मिली तॾहिं सिंध हुन सां गॾु हूंदी। असीं रुखी सुखी खाईंदासीं पर राम सां गॾु हूंदासीं, राम जे उल्लाह सां गॾु हूंदासीं। तूं अदबी माहौल दे मां थो करियां पाण, तूं अदबी माहौल दे मां थो करियां पाण, संगत जा सरवाण ऊंचो पंहिंजी सिंध खे। मोहतरम अहमद सोलंकी, सेक्रेटरी जनरल सीनियर बी संगत सिंध। ॾुखियूं जान मिड़नि तां भनण न थिए, पिटण वारियूं पथरियूं ॻाढ़ा गल संदन, ॿियूं हूअं ई हथ हणनि रोंदियूं रोअण वारियूं। स्टेज ते वेठल मुंहिंजा इंतिहाई क़ाबिल एतिराम अॼोके इन ॾींहं ते ख़ुशि आहियां, ॾुखारो बि आहियां ऐं ख़ुशि इन करे आहियां त जेको असां मर्कज़ जे पारां सॾु ॾिनोसीं रामचंद ओड जे हवाले सां 3 ॾींहंनि जो सोग जो ऐलान कयोसीं। सिंध जे सभिनी शाख़ुनि खे जस हुजे ऐं उन्हनि जा वड़ उन्हनि जूं मोहबतूं त उन्हनि पंहिंजे प्यार सां पंहिंजे दिलि सां उहो सोग मल्हायो ऐं शाख़ुनि त मल्हायो पर मर्कज़ ते बि थिए थो। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त मर्कज़ ऐलान कंदा आहिनि त वञी शाखूं कंदी पाण कुझु न कंदा आहिनि। पर असां 20 तारीख़ ते सिंधियत बी संगत शाख हैदराबाद जे पारां साईं सेक्रेटरी साहिबु ताजो साहिबु उहो ॾींहुं मल्हायो ऐं हुन में सिंधी संगत जा दोस्त सभु मौजूदु हुआ, असां सभु मौजूदु हुआसीं ऐं ईअं सिंध जे सभिनी शाखुनि उहो मल्हायो। पर मर्कज़ लाइ ज़रूरी हुयो ऐं इंतिहाई ज़रूरी हुयो त उहो ॾींहुं असां अॼु मल्हायो आहे। तकीरूं करणु ईंदियूं बि आहिनि ऐं कॾहिं कॾहिं तकीर करणु मुश्किल थी पवंदी आहे। कॾहिं कॾहिं लफ़्ज़ साथ ॾींदा आहिनि, शाइर लफ़्ज़नि जा दुबाछा थींदा आहिनि, उहो जंहिं लफ़्ज़ खे झटिनि हर वक़्तु लफ़्ज़ हुनजे अॻियां ॿाहूं ॿुधी बीठा हूंदा आहिनि। पर कॾहिं कॾहिं लफ़्ज़ ॾाढा ॾुखिया थी पवंदा आहिनि ऐं जेके हीअं जूं थोड़ियूं हुजनि ऐं जंहिंसां एतिरो वेझड़ाईअ जो तालुक़ हुजे ऐं ज़िंदगी जा अलाए केतिरा अनेक सफ़र तालुकात गॾु रहण हुजतूं हाणे किथां ॻोल्हिबो रामचंद खे, आउं किथां ॻोल्हींदुसि। हाणे कंहिंसां विड़बो वरी कंहिंसां परचबो, नथा लफ़्ज़ अचनि। हूअं त असां गर्रा मोरला काकर पेट भरां, असां गर्रा मोरला काकर पेट भरां, रुत आहे न ॿोला हियो फाट मरां। ये सब ॻाल्हियूं हूंदे लफ़्ज़ यकीन ॼाणनि साथ न ॾेई रहिया आहिनि। हू सिंधियत बी संगत जो लोगो हिकिड़ो मथे लॻो पियो आहे, हीउ निशान आहे असांजे बुज़ुर्गनि
ऐं मूंखे यादि आहे त हिन जो इहो कहिड़े आर्टिस्ट ठाहियो। हिकिड़ो लोगो हिते लॻो पियो आहे, हिकिड़ो लोगो उहो जेको असां कल्ह मिटीअ में दफ़न करे आयासीं। वो सिंधी अदबी संगत जो वाकई भरडो कियो, वो तमामु चंदा मुतरक हो। अलाए छा हुयो सिंधी संगत लाइ, पर मूंखे पंहिंजी ख़बर आहे, यकीन आहे मूंखे, ऐं उनजी फैमिली उन ख़ानदान जी ख़बर आहे। वो मुंहिंजो आशिक़ हुयो, मुंहिंजो पतंग बि हुयो। ऐं मां पंहिंजे आशिक़ खां ई पतंग खां सवाइ कीअं रही सघां रहां थो ऐं कीअं गुज़ारियां थो उनजी ॻाल्हाइण जे लाइ, ऐं उन ते जूं दावाऊं करण जा, उन ते घणो कुझु करण, ऐं इहो कुझु इहे सभु नाटक सभु परे था रखूं। बड़ा है दर्द का रिश्ता ये दिल गरीब सही, बड़ा है दर्द का रिश्ता ये दिल गरीब सही, तुम्हारे नाम पे आएंगे गमगुसार चले। सिंधी अदबी संगत हिन स्टेज तां, सिंधी अदबी संगत मरकज़, असां सभु दोस्त ऐलान था करियूं। पहिरीं ॻाल्हि इहा त हुनजो अखर अखर जेको रामचंद शाइरीअ जे रूप में लिखियो आहे, उहो मूंखां ॻुझो कोन्हे, न ॻुझो रहियो आहे न लिखल रहियो आहे, छाकाणि असांजो लिखणु बि हुन खां ॻुझो कोन हो। असांजे शेर जूं तरतीबूं बीहकूं, उन जा उरूज़ ऐं जेके बि आहिनि इहे कम शाइरीअ जे फ़न जा, उहे असां खां हिक ॿिए जा ॻुझा न आहिनि, न रहिया आहिनि। सलाहूं कंदासीं, ॿुधाईंदासीं, काफ़ियो ई न आहे। हीअ जेका तव्हां ॿुधो पिए चेलार जी चंचल हवा, इन जो कीअं फोनेटिक रिदम आहे, उनजी कीअं बेहक आहे, उन जा अंदरूनी काफ़िया कीअं आहिनि, उन जा काफ़िया ॿाहिरियां कीअं आहिनि, अंदरि कड़ा कीअं था मिलनि, ॿाहिरियां कड़ा कीअं था मिलनि, इहो घणो इहो शाइरनि जो नक़ादनि जो ॿियनि जो इहो कमु आहे, उहो थींदो। सिंधी अदबी संगत जो चऊं त असां खां उनजो लफ़्ज़ को ॿुझो न आहे, सभु असांजे अखियुनि जे अॻियां आहे। ऐं उनजी इहा ई हूंदी आख़िरी हूंदी त जेसिताईं तूं न ॾिसंदे शेर खे, या तूं नज़र मां न कढंदे तेसिताईं ॿाहिरि कोन कढिबो। ऐं केतिरा शेर हुन फेसबुक ते बि न आंदा। असां बि हिक ॿिए सां सलाहूं वठी पोइ कुझु आणींदा आहियूं। त सिंधी अदबी बोर्ड वटि उनजो को बि मसवदो, को बि किताबु न आहे। इहा मां ॿुधो आहे, मूंखे ॼाण आहे, अहिड़ो को बि किताबु न आहे। जेको बि मसवदो उनजो आहे, ऐं शाइर पंहिंजे ज़ात में अलाए केतिरो मुनज़म हूंदो आहे, अलाए केतिरो विखिरियल हूंदो आहे, अलाए केतिरो छिनल पननि वांगुरु हूंदो आहे, अलाए वण जे सावनि पननि वांगुरु हूंदो आहे जेके वण जे टारियुनि लॻल हूंदा आहिनि, अलाए हवाऊं रोलाक हवाउनि वांगुरु हूंदो आहे, अलाए बीठल दरियाउनि वांगुरु हूंदो आहे, अंदरि दरियाउनि वांगुरु हूंदो आहे। इहो इन अंत खां आउं बेख़बर आहियां त हुनजो कलाम किथे पियो आहे, इहो मूंखे दुख आहे, मुंहिंजे हथ वस में न आहे। अवां हिन स्टेज तां अर्ज़ु थो कयां, जंहिं दोस्त वटि राम जो कलाम महफ़ूज़ आहे, अतीको आहे, इहो जमा कयो, इहो कंहिंजे पारां कोन छॾंदो, फ़क़ति ऐं फ़क़ति सिंधी अदबी संगत सिंध मरकज़ हुनजो किताबु छपाईंदी। ऐं असां हुनजी किताब छपण जो ऐलान करियूं था, न सिर्फ़ु किताब छपजण जो ऐलान करियूं था, पर उन गॾु किताब जी मुहरत करण जो बि ऐलान करियूं था। ॿी वॾी ॻाल्हि इहा त पहिरें नंबर जी ॻाल्हि आहे त शाइरी ऐं ॿिया कम ॿिया थींदा, हुनजे मामला जेके मुआशी ऐं गुज़रान जा मामला आहिनि, उहे बि कुझु उहे बि असां खां लिकल न रहिया आहिनि। कुझु असांजे ज़िंदगी में अहिड़ा ॾींहं अहिड़ा वक़्तु गुज़रिया हूंदा, अॼु कोन्हनि, कुझु दोस्त आहिनि, कुझु अहिड़ा दोस्त बि आहिनि जे थी सघे थो मां रामदेवी हुजनि, बाबा खपंदा ॾोकड़ आहिनि त उहा कोन्हनि, घुराइनि था मथां वेठो हुजे, हरीचंद वेठो हुजे मथां, उहो किथां आया हुजनि, उहे मूं फ़क़ीर खे मिलिया हुजनि ऐं ज़िंदगीअ जेके सौदागरनि में कमाया हुजनि, त उहो अलॻि मामला आहिनि। पर हुनजी मूंखे ख़बर आहे त आउं अवां सां वाइदो थो कयां त हुनजे औलाद जे बाबति थरी वेठो आहे मूंसां भालूमल,
आउं सरदार शाह ॾे पाण हली वेंदुसि त हुनजे औलाद खे जेका कोट आहे उहा अगरि सरदार शाह साहिब खां उहो कमु चढ़ी वियो तव्हां सां वाइदो थो कयां त अब्दुल्ला शाह जेको अॻूणो सिंध जो चीफ मिनिस्टर हो हुनजे पुटु फरार शाह वटि हली वेंदुसि त हिनखे नौकिरी ॾियो त आउं पहिरीं उहो बंदोबस्तु पंहिंजे हिन स्टेज ते बि करां थो त हुनजे औलाद लाइ जेको मूंखां थी सघंदो उहो मुंहिंजा भाइटा आहिनि मुंहिंजा बचा आहिनि मुंहिंजी नियाणियूं आहिनि मुंहिंजी धीअरूं आहिनि आउं ॾिसी पोइ नथो ॾिसी सघां पोइ मूंखे ख़बर आहे उहो तकलीफ़ कहिड़ी थींदी आहे उहा औलाद असां यतीम थिया आहियूं यतीम थियण जो जंहिं ॾुख भोॻियो हूंदो जंहिं हुन पीड़ा मां गुज़रियो हूंदो हुनखे ख़बर हूंदी त उहो पीउ जेको आहे इहो जेको हुनजो आहे या असांखे ख़बर कान हुई उहा हुन दरवेश खे ख़बर कान हुई त अंदरि जेके असांजा मामला हलनि था पिया सिहत जा मामला ज़िंदगी जा मामला अलाए दिलि जा मामला अलाए कहिड़ा जिगर बिगरनि जा मामला आहिनि अलाए गुर्दनि जा अलाए केतिरा असां वाक़ई इन में अलाए केतिरा संजीदा आहियूं पर हुनखे इहा ख़बर ई कान हुई वक़्तु करता है परवरिश बरसों वक्त करता है परवरिश बरसों हादसा एकदम नहीं होता सो इहो चइजे दिल्ली बीह हुई यकीनन हुनखे ॼाण न हुई पतो न हो कि इहे जेके अंदरां सामान आहिनि टपड़नि कीअं उहो चेक कराइजनि या उनजी का ख़बर ॼाण रखिजे उहा उन कान हुई उहो हिकिड़ो अलॻि मरहलो आहे बाक़ी मूंखे ख़बर आहे पंहिंजे दोस्त जी उहो बहादुर शख़्स हो इन नंढियुनि ॻाल्हियुनि ते उहो इन्हनि शयुनि ते न आहे दोस्तनि जो मामला ज़रूरु हुनजे मन में ऐं उहा उन ते ॻाल्हाइणु ईअं रंजशूं बि मूंखे खोलींदो त मूंखे घणियूं हूंदियूं पर आउं हितां ऐलान थो कयां जंहिं मूंखे वोट ॾिनो उनजी बि महिरबानी जंहिं न ॾिनो उनजी बि अचो त सिंधी अदबी संगत जो नओं जनम या नई तारीख़ कमु करियो हीउ हाणे इहो कमु न हलंदो इहो जेको असां वेही अदबी संगत जी दस्तूरी गॾिजाणी कयूं बेरम ॻाल्हायूं हिक ॿिए खे चांहि पिया कल्ह ॾिठो त ताज साहिबु ॿुधायो त हे पैसा जमा आहिनि अलाए 500 ऐं ॿ टे 10 रुपया उन ॿिया बि गॾु हुआ छा चांहि जे लाइ गॾु कया अथऊं ईअं ही कंपनी न हलंदी हिनखे पाण भरो करणो पवंदो हिनखे नयनि जदीद ऐं जेके हीअ मसनूई ज़हानत जा अलाए कहिड़ा हीअ सामान खुली विया आहिनि उन्हनि सां खुलियल सामाननि जे दूबदूर सिंधी खे बीहणो पवंदो ऐं उन्हनि जे अॻियां अचिणो पवंदो हिनखे डिजिटल करिणो पवंदो हर सूरत में करिणो पवंदो ऐं सिंधी अदबी संगत जे बाबति जेको वर्ल्ड में जेको फ़ोटू लिखूं था इन्हनि इन्हनि मशीनूं जेका हथ में हलाइनि पियूं आहिनि इहे मोबाइल वग़ैरह या इन में फ़ोटा वग़ैरह आहिनि उन में असां सिंधी अदबी संगत जे बाबति वर्ल्ड में लिखंदासीं वर्ल्ड में हूंदो त पोइ हीअ जेका मालूमात जेका ॾिए थी अॼुकल्ह घुराए वठोसि त हिन जी बाबति त ॿुधा सभु खयूं थी अचे मालूमात उहा तॾहिं जॾहिं असां हुन में वर्ड जे बाबति लिखंदासीं सिंधी ॿोली लाइ लिखंदासीं वर्ड खे इस्तेमालु कंदासीं अखरनि में लिखंदासीं अखर जॾहिं असां हुन में जमा कंदा वेंदासीं त उहा असांजी वेकोबलरी घटि थींदी ऐं उहा सॼो मेड़ी चूड़ी जेका आहे उहा जेका मसनूई ज़हानतूं ऐं डिजिटल ऐं जेके मालूमात जेका वठिजे उहा सिंधी संगत खे सॼी दुनिया छो न ॾिसे छो न ॿुधे उन ते जीअणो पवंदो उन ते हलिणो पवंदो त उनजे करे सिंधी संगत खे असां हाणे नए रुख में वठी हलंदासीं इहो ख़्वाबु जॾहिं थींदो त रामचंद्र जो ख़्वाबु इहो त सिंधी अदबी संगत खे शिकिल नई हुजणु खपे असां सिंधी संगत जी सियासत मां मिजान छॾायूं यकीन करो ही को वॾेरनि जी इजाज़त ही बोतारनि वांगुरु गाॾियूं खयूं असां हुन कुंड खां वठी हुन कुंड खां वठी न थींदो मां जे आहियां ऐं असांजी टीम आहे त आउं खां वाइदो थो कयां एतिरो आसान करे सिंधी संगत जे इलेक्शन खे एतिरो आसान करे ॾिनसि त ॿिए दफ़ो जेको ईंदड़ साल 2 साल हूंदा न कंहिंखे गाॾी खणण जी ड्रोड़ जी ज़रूरत न हूंदी इलेक्शन कमीशन अहिड़ी ठाहींदासीं आइन में अहिड़ी तब्दीली कंदासीं जेको गाॾी खणी कंहिं वटि वोट वठणु वेंदो उनजो फार्म रद्द थी वेंदो जंहिंखे बि को पैगाम ॾियणो आहे जंहिंखे बि को पंहिंजो मंशूर ॾियणो आहे जंहिंखे बि को सेक्रेटरी जनरल ते बीहणो आहे कंहिं बि उहिदे ते बीहणो आहे उहो पंहिंजो पेपर वर्क में लिखे उहो मंशूर लिखे ब्रोशर ठाहे जेको करे
टपाले ज़रूरु मोकिले छॾे पंहिंजनि खे ऐं हिननि मां छांटी करणी आहे। उहो इहे नथा कयूं, असांजो नथा चऊं त शाखूं ही सिंधियत संगत शाखूं आहियूं, असां उन जा वाली वारस आहियूं, ही मथे उहिदेदार सभु असांजो सभु असां उनजा सभु मालिक आहियूं। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, जेको कमु कंदी उहा सिंधियत जी संगत रहंदी, उहा मुंहिंजे दोस्तनि जी हुजे, ताज साहिब जे दोस्तनि जी हुजे, मुश्ताक साहिब जे दोस्तनि जी हुजे, यूसुफ सिंधी दोस्तनि जी हुजे या कंहिंजी बि हुजे, जेका कमु कंदी उहा यूनिट हलंदो, जेका न कंदी उहा पंहिंजे घर वेही ऐं छॾींदासीं ऐं फूकींदासीं, धोई धमालींदासीं इन तनज़ीम खे। चंद खपनि, थोरियूं खपनि, कम जा दाणा खपनि। ऐं इहे जेको घणो कुझु आहे इहो इन ते असां पाण अचरज आहे। इहे ॻाल्हियूं ॿुधाए पियो त सदर केरु आहे, इहे खोड़ ॻाल्हियूं आहिनि, घणा मामला आहिनि सिंधियत जी संगत में। इंतिहा पसंदि ऐं जेको इहो मौलवी सिस्टम नो सिंधियत जी संगत जेका दादा गोबंद जी आहे, सिंधियत जी संगत जेका शेख अयाज़ जी आहे, सिंधियत जी संगत तनवीर जी जेका आहे, रशीद भट्टी जी जेका तनवीर संगत, उनजी शिकिल थोरी धुंधली थी वई आहे, बिल्कुलु धुंधली थी वई आहे। उन शिकिल खे वरी ॿाहिरि कढणो आहे, तमामु घणा कम करणा आहिनि। ईअं न आहे रुॻो असां खटी आयासीं, हाणे ही वेहण वारा हाणे न आहिनि। मां दोस्तनि खे चवंदो सुम्हंदो आहियां त उथंदो न आहियां, जे उथंदो आहियां त सुम्हंदो न आहियां। सो मुंहिंजी आहे त हाणे आउं सिंधियत संगत लाइ रुॻो जाॻां थो ऐं रुॻो हलंदुसि। रामचंद असांजे मन जी जेका माला आहे न, यकीन ॼाणो मुंहिंजे मन जी माला जो हिकिड़ो टुटल मोती टुटी पियो आहे, उहा माला टुटी पई आहे। हाणे उनखे कढण जे लाइ मां गुज़ारे वई, इहा कहिड़ी ॻाल्हि आहे। रिश्ता सभिनी खां भाउ माउ औलाद खोड़ ॾींहं रोज़ु राड़ो थिए थो, यकीन विसरी था वञनि। पर केतिरा ओड आहिनि वेठा, केतिरा सोलंगी हूंदा, केतिरा उन्हनि खे केतिरा रोज़ मरी वञनि था, गुज़ारे वञनि था, केरु थो पुछे उन्हनि खे। पर हिकिड़ो रामचंद आहे जंहिंजो कमु अॼु असांखे मजबूर करे बीठो आहे, जंहिंजे ख़ैरात जे तहसील कढण लाइ, जेके मिटीअ जो कोट जेके माण्हू न सम्झनि, जंहिंखे दुनिया ई उन जा सबब ऐं कारण अकारण उनखे केतिरी उन जातीअ खे इज़त ई मान ॾियनि था। पर रामचंद थियो आहे त हिकु हिकु माण्हू, हिकु हिकु दोस्त, किथां किथां जो माण्हू गॾायो, चए थो राम असांजो आहे, कमु कजे त हीअं कजे, जीजे त हीअं जीजे, रहजे त ईअं जीजे, ज़िंदा रहजे त ईअं रहजे। त राम जो जेको कमु आहे उहो सिंधियत जी संगत आहे। ऐं जेकॾहिं सिंधियत जी संगत जो को मुख़लिस सेक्रेटरी जनरल चूंडिजी अचे मूंखां पोइ, जेकॾहिं इन शख़्स खे जेको विसारींदो, सम्झा त सिंधी संगत जे लोगे खे उन विसारे छॾियो। उहो सिंधियत जी संगत जो लोगो हो, सिंधियत जी संगत जो निशान हो, सिंधियत जी संगत जी पहचान हुई। जेसि ताईं सिंधियत जी संगत आहे, जेसि ताईं असां आहियूं, जेसि ताईं तव्हां आहियो, राम जो कमु उहो कोन विसारंदो, उहो कोन विसारे थी सघिजे थो। असां हर साल उनजी वरसी मल्हाईंदासीं, हर साल उनजो ॾिहाड़ो मल्हाईंदासीं ऐं ईअं मल्हाईंदासीं अव्हांखे हौसलो थिए, मूंखे हौसलो थिए। अगरि मां हुन ते इहा वरसी मल्हायां त उन ते थोरो नथो कयां, सुभाणे मूंखे बि इन मिटी में मिलणो आहे। जहिड़ी करणी तहिड़ी भॼी, सुभाणे मां चङो कयां, सुभाणे मथां मुंहिंजे मुंहुं खां पोइ मूंखे बि यादि कयो वञे। इन शइ खे ॾिसी, इन सचाईअ खे ॾिसी, इन सबब खे ॾिसी जेकॾहिं असां कमु करणु चाहियूं त घणो कुझु आहे। अव्हां जो तमामु घणो मूं वक़्तु वरितो आहे, असांजे दोस्तनि बि वरितो आहे। हीउ सोमवार प्रोग्राम जंहिंजो सोमवार धूम सां हुनजो जेको असां स्टार्ट कयो या शुरूआति कई लतीफ़ जे वाई सां ऐं उन्हनि सभिनी शयुनि सां, हाणे पुॼाणी बि पहुचे थी। ऐं अव्हांजी वॾी महिरबानी ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जी। राम जे लाइ घणो कुझु करिणो आहे, ॾेखाव जी ज़रूरत आहे।
ऐं पाण खे पढ़ाइण हुन ते जीअं सियासत थींदी आहे को मरी वेंदो आहे त हर सियासतदान जे बीह रहंदो आहे हीअ फेसबुक न थी तोब इहे ॿियूं बीठूं हुजनि छल न को गोश्त था न ॾिसनि पोइ छिछाड़ीनि था हेॾां होॾां उन्हनि खे पंहिंजो कमु करिणो आहे उहो पंहिंजो कमु आहे असां फ़क़ीरनि खे पंहिंजो कमु करिणो आहे असांजो कंहिंसां केरु न आहे के सभु भाइरो सिंधी अचो त सिंधी सां असां मुख़लिसपणे सां सचाई सां कमु करियूं ऐं ज़माने खे ॾेखारियूं ऐं जेको सिंधी संघ जो मेंबर थिए उनखे घटि में घटि फ़ख़्रु थिए त असां हिन इदारे जा हिन तनज़ीम जा माण्हू आहियूं जा हिन जा असां लेखक आहियूं लेखारी आहियूं वॾी महिरबानी महिरबानी दोस्तो इहो मोहतरम